हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हां जा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? ऐं बल्दियाती इलेक्शन्स जेके आहिनि पोस्टपोन थी वियूं। फाइनली कल्ह मां इन जे बारे में ॻाल्हायो त पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो, शायदि जेको आहे असरु थी वियो उन ॻाल्हि जो, त तव्हांखे थोरो टाइम मिली वियो आहे। वरी सां इहो ई चवंदसि त पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो, सही माण्हू खे वोट ॾियो जेको रिलायबल हुजे, पार्टी जे चकरनि में न पइजो, कंहिं बि पार्टी जो वर्कर हुजे पर कमु करण वारो हुजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त बारिशुनि जो सिलसिलो स्टार्ट थियण वारो आहे। संडे मंडे खां एक्सपेक्टेड आहे त कराची जे अंदरि जेको आहे बारिशुनि जो सिलसिलो हिकिड़ो अची रहियो आहे, जेको कराची खां वठी पंजाब खां वठी ख़ैबर पख्तूनख्वा ताईं वेंदो ऐं बैक टू बैक ज़बरदस्त क़िस्म जा स्पेल्स अची रहिया आहिनि बारिशुनि जा, मॉनसून जा बैक टू बैक। ऐं चवनि था त 10 ॾींहं त एक्सपेक्टेड बारिशूं आहिनि ई आहिनि। अॼु ॾिसो लाहौर में 20 सालनि जो रिकॉर्ड ब्रेक थी वियो आहे। 238 मिलीलीटर जेको आहे रिकॉर्ड थी आहे बारिश। उनखां अलावा रावलपिंडी में ॾिसो केॾी बारिशूं थी वियूं आहिनि, हालात ख़राब थी विया आहिनि। सो एहतियात कयो, तमामु घणो पंहिंजो ख़्यालु रखो। ही अनएक्सपेक्टेड बारिशूं आहिनि। जुलाई जे महीने में हिन दफ़े जेके बारिशूं थियूं आहिनि अनएक्सपेक्टेड हुयूं, असांखे एतिरो एक्सपेक्ट न हुयो त थींदियूं, छो त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे क्लाइमेट बि चेंज थो थिए, ग्लोबल वार्मिंग बि आहिनि। यूरोप में ॾिसो कॾहिं बि मतिलबु एतिरो हाई ग्रेड ते टेम्परेचर न वधियो आहे कॾहिं बि, ऐं उते हाणे गर्मी थियणु शुरू थी वई आहे। हिन मौसम में उते थोरो थधिकार हूंदो आहे, थोरी बारिशुनि जो सीज़न हूंदो आहे, पर उते जेको आहे हींअर 40 खां 42 डिग्री सेंटीग्रेड थी वियो आहे। ऐं हुते माण्हू परेशान थी विया आहिनि, हुननि बीचिस जो समुंडनि जी तरफ़ रुख़ करणु शुरू करे छॾियो आहे। हू परेशान थी विया आहिनि त एॾी गर्मी छा आहे, इहो सम्झ खां ॿाहिरि थी विया आहिनि शयूं। त इहो सॼी दुनिया में हिकिड़ो निज़ाम अलाह साईं जी तरफ़ां आहे। किथे सर्दी आहे, किथे गर्मी आहे, किथे जुड़ आहे, किथे उस आहे, किथे बरसाति आहे, किथे छा आहे। सो असां इन्हनि ॻाल्हियुनि खे कॾहिं बि अंडरस्टैंड नथा करे सघूं, न ई वरी कॾहिं असां इन्हनि शयुनि खे डिनाए करे था सघूं पिया, छो जो ही कुदरती शयूं आहिनि। अलाही बहितर ॼाणे थो हुन जा राज़। असां सिर्फ़ु एहतियात करे सघूं था। एहतियात कीअं करिणो आहे? उहो ईअं करिणो आहे जो अननेसेसरी असांखे बारिशुनि में ॿाहिरि नाहे निकिरणो, छो जो कराची जा जेके रोड्स आहिनि, वरी जेके हालात आहिनि, असां अफोर्ड नथा करे सघूं। ख़ुदा न ख़्वास्ता कुझु बि थी सघे थो, कोई बि हादसो थी सघे थो। ऐं हादसनि ते जेकॾहिं असां ॻाल्हायूं था त असां हमेशह गवर्नमेंट खे ब्लेम कंदा आहियूं त गवर्नमेंट हीअं थी करे, गवर्नमेंट हीअं थी करे, पर असां थोरो पंहिंजो पाण खे बि ॾिसूं। गवर्नमेंट इहो कोन थी चवे त तव्हां सॼे घर जो कचिरो वञी नाले में विझी अचो। गवर्नमेंट इहो कोन थी चवे त जेके रोड टुटा आहिनि त तव्हां उन्हनि रोडनि तां वञो, तव्हां ख़्यालु न कयो, तव्हां नालनि में किरो। मतिलबु इहे शयूं बि असांखे थोरो सोचणु खपनि। असां हमेशह गवर्नमेंट खे ॾोह ॾींदा आहियूं, असां पंहिंजूं ग़लतियूं कॾहिं बि कोन ॾिसंदा आहियूं। त थोरो पंहिंजनि ग़लतियुनि खे बि रियलाइज़ करणु शुरू कयो। ऐं जेके बि घरनि जो गंद किचिरो आहे, ॿाहिरि डस्टबिन्स आहिनि, वॾा वॾा वेस्ट कार्स बीठियूं आहिनि, तव्हां उन्हनि जे अंदरि तव्हां डिस्कार्ड कयो शयूं, तव्हां रोड्स ते फिटी न कयो। सो सफ़ाई पंहिंजे घर खां स्टार्ट कंदा, पंहिंजे गली मोहल्ले खां स्टार्ट कंदा, त वञी असांजो पाकिस्तान कॾहिं न कॾहिं त साफ़ु सुथिरो बि थींदो इंशाअल्लाह। सो हिकिड़ी ज़बरदस्त शइ आहे मूं वटि। उन खां पोइ जेको आहे मां तव्हांखे गेस्ट जे हवाले सां बि ॿुधाईंदसि, ऐं शोभे भाई खे बि सलाम कंदासीं। काफ़ी माण्हू हूंदा आहिनि जेके परेशान थी वेंदा आहिनि पंहिंजे अछनि वारनि जे करे। अर्ली साइंस बि हूंदा आहिनि, कुझु साइनस जी वजह सां बि हूंदा आहिनि, कंहिंजा वार अछा थी वेंदा आहिनि या कंहिंजा टाइमली थींदा आहिनि। पर उहे जॾहिं बि असां उन्हनि खे चवंदा आहियूं त तव्हां कलर कयो, त उहे घबराईंदा आहिनि त भई कलर करण खां पोइ जेको आहे असांजा वेतर वार अछा थी वेंदा त पोइ असां छा कंदासीं। पर तव्हां बिल्कुलु जेको आहे बेफ़िक्र थी वञो, कंहिं बि एज में तव्हां हीउ कलर यूज़ करे सघो था। हीउ कलर आहे ब्लैक रोज़ वारनि जो कलर सेफ, जेको इमोनिया फ्री आहे। इमोनिया फ्री आहे, सभिनि खां वॾी ॻाल्हि त इमोनिया फ्री आहे, हिन में कोई केमिकल कोन्हे। इमोनिया मीन्स केमिकल फ्री आहे। त तव्हां आराम सां कंहिं बि एज में तव्हां हिनखे अप्लाई करे सघो था। तव्हांजा वार चङी तरह डाई करे छॾींदो, ब्लैक करे छॾींदो। हिन में इलाही कलर्स आहिनि, इलाही कलर्स अवेलेबल आहिनि मार्केट जे अंदरि। ऐं तव्हां ऑनलाइन बि हिन खे जेको आहे वेबसाइट ते वञी करे ब्लैक रोज़ वारनि जी
ते तव्हां ऑर्डर करे सघो था। blackrose.pk हिननि जी वेबसाइट आहे, तव्हां हुननि ते ऑनलाइन ऑर्डर करे सघो था। हिन जा 5 ज़बरदस्त कलर्स आहिनि, ब्लैक ब्राउन, डार्क ब्राउन, मीडियम ब्राउन, लाइट ब्राउन। उहो पोइ तव्हांजी चॉइस आहे त तव्हां कोई बि कलर हिननि जो यूज़ करे सघो था। ब्लैक रोज़ वारनि जो कलर सेफ जेको एमोनिया फ्री आहे। सो असां हाणे अस्सलाम वालेकुम कंदासीं शोबी भाई के। अस्सलाम वालेकुम शोबी भाई। अस्सलाम वालेकुम किरण, कैसे हैं आप? ठीक हैं? बिल्कुल ज़बरदस्त, ठीक, एकदम मज़े में, हैप्पी, क्योंकि माशाल्लाह माशाल्लाह बचपन से लेके यंग एज तक अब तक मैं बूढ़ा हो रहा हूँ। हाँ, नहीं किसने बोला? में कदम रख लिया है। नहीं तो मेरी एक हॉबी रही है क्रिकेट, और मैंने अंडर 17 खेला राशिद लतीफ़ एकेडमी से। और आज मुझे खुशी इस बात की है कि पाकिस्तान अपना पहला टेस्ट बहुत ज़बरदस्त मार्जिन से श्रीलंका से जीता है। अरे वाह वाह। तो मुझे बड़ी खुशी हुई कि हाँ जी, हमारी क्रिकेट टीम इम्प्रूव हो चुकी है, दोबारा से वैसे अच्छी है, लेकिन हमको तुमसे प्यार है, चाहे आप जैसा भी खेलें। लेकिन जैसे खेल उन्होंने पेश किया, मुझे बहुत बेइंतहा खुशी हुई कि एक तो मेरी हॉबी, मेरी पसंदीदा मशगला क्रिकेट, और फिर उसमें हमारा मुल्क पाकिस्तान जो जीत जाए तो क्या ही बात है। दूसरा जो मैच हो रहा है उसमें ही बड़ा मज़ा आ रहा है कि पीटीआई और नून लीग में बार बार काउंटिंग हो रही है वोट्स की। वो भी बड़ा मज़ेदार एक मैच चल रहा है, देखिए जी क्या होता है उसका भी। अल्लाह बेहतर करेगा। जो भी आए लेकिन वो अपने मुल्क के साथ जो ना वफा करे, अपनी अवाम के साथ वफा करे। वो कहते हैं ना कि 75 साल हो गए आज़ादी को, लेकिन हम आज भी गुलाम हैं। मतलब आज़ादी के लिए आज भी हम तरस रहे हैं। सो दिस इज़ द फैक्ट। और माशाल्लाह सां 14 अगस्त इज़ नियर, ऐं माशाल्लाह 75 इयर्स असांजी आज़ादी के थी विया आहिनि, बट स्टिल वी थिंक दैट वी आर गुलाम। मतलब असांखे अञा बि आज़ादी जी ज़रूरत आहे। असां मेंटली सिक आहियूं हिन वक़्तु, असां मेंटली आज़ाद कोन थिया आहियूं अञा ताईं बि, फिज़िकली ऐं मतलब मुल्क जे हवाले सां वी आर फ्री, बट मेंटली असां अॼु बि ग़ुलाम ई आहियूं। असां अॼु बि मेंटली आज़ाद न आहियूं। असां उन ॾींहुं आज़ाद थींदासीं जॾहिं असांजो हीउ जेको दिमाग़ आहे न, हीउ सही थी वेंदो ऐं सुठो सोचंदासीं पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे भरिसां वारे जे लाइ। उन ॾींहुं सम्झो त असां आज़ाद थी विया आहियूं। सो ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं। गेस्ट बि आहिनि अॼु असां सां गॾु, माशाल्लाह सां ज़बरदस्त गेस्ट आहिनि। तव्हां उन्हनि खे उर्दू ड्रामाज़ में बि ॾिठो आहे, डिफरेंट चैनल्स ते उन्हनि खे कमु कंदे ॾिठो आहे। एक्टर बि आहिनि, मॉडल बि आहिनि, डायरेक्शन बि पास्ट में कई आहिनि। सो असां सां गॾु अॼु हिते मौजूदु आहिनि अली सईद। अस्सलाम वालेकुम। वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो अली? जी, आई एम गुड, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां इलाही गहरी सोच में हुआ। न, मां ॿुधां पियो, माशाल्लाह तव्हां एॾो सुठो ॻाल्हायो पियूं, मां भाउ बि सुठो ॻाल्हाइनि पिया, मां इंजॉय पियो कयां। अच्छा, न मूंखे इंटरप्ट त करणु खराबु न इंटरप्ट जी ॻाल्हि न, लेकिन दोबारा कर लेते हैं। दोबारा न मूंखे ईअं फील थियो त शायदि तव्हां कंहिं गहरी सोच में आयो ऐं पाकिस्तान जे उन 75 साल पुठियां शायदि तव्हां हलिया विया। मैम बस जेको भी थे बेहतर थे। आवाम जरा आजकल अजीब फसादात पे हलन, लिसानी वगैरह वगैरह इन किस्म जी शयूं, इन्हनि खां परे रहणु खपे, इन्हनि खां पाक रहणु खपे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ॿियो ॿुधायो अली, छा थी रहियो आहे अॼुकल्ह लाइफ में, छा करे रहिया आहियो? हिकु त एज़ एन एक्टर, फर्स्ट ऑफ ऑल मां एज़ एन एक्टर कमु कंदो आहियां। त मतिलबु सिनेमा त फिल्म रिलीज़ थी वई आहे इन ईद ते, क़ाइद आज़म ज़िंदाबाद। जी जी। उनखे अलावा हिकिड़ी अपकमिंग मूवी आहे VIP, हिकिड़ो ड्रामो आहे मेरी गुड़िया, मे बी जियो या एयरवाई त ऑनर थींदो। पंहिंजो प्रोडक्शन हाउस आहे हिकिड़ो नंढड़ो, कॉकटेल फिल्म्स जे नाले सां। पहिरीं फिल्म हाणे मां लॉन्च करणु वञा पियो उनजी, रम्स जे नाले सां, जंहिंमें ॾाढी सुठी कास्ट आहे, सलीम एराज आहे, सारा उमेर आहे, इमरान बावाजी एटसेट्रा, काफ़ी एक्टर्स आहिनि। त एज़ एन एक्टर, एज़ राइटर, मक़सदु मज़दूरी कंदा आहियूं, जेको मिलंदो आहे लॻा पियो। सही, माशाल्लाह, ज़बरदस्त, ऑल द बेस्ट टू यू। ऐं मूंखे इहो ॿुधायो त फिल्म्स जो एक्सपीरियंस तव्हांजो कीअं रहियो आहे? मैम फिल्म हूंदी आहे, ऐं फिल्म्स जो एक्सपीरियंस लाइक ड्रामा ॾाढी सुठी शइ आहे। असां बेसिकली पैदावार चओ, असां बिलोंग त ड्रामास खां पिया कयूं, थिएटर खां पिया कयूं, पर फिल्म वॾो फ्रेम आहे। लाइक मीडियम्स आहिनि न, थिएटर, ड्रामा, फिल्म, त फिल्म बेसिकली आहे वॾो फ्रेम आहे। फिल्म माशाल्लाह तव्हांजी जेका मूवी आहे क़ाइद आज़म ज़िंदाबाद, मां अञा ताईं ॾिठी न आहे, पर ॾाढो सुठो बिज़नेस कयो आहे। जी हा, माशाल्लाह, ॾाढो मक़सदु बहितरीनु, वर्ल्ड वाइड रिलीज़ थी आहे ऐं ॾाढो सुठो बिज़नेस बि करे। ऐं प्रमोशंस वग़ैरह थियनि पिया, ब्रॉड वग़ैरह बि इन जा। उन सां ॿियो फ़र्क़ु पवंदो, ॾिसो असांजी इंडस्ट्री जेकी आहे न हाणे रिवाइवल ते आहे, ऐं उन खां पहिरियां 30-40 साल जो गैप हुयो। उन गैप्स खे ख़तमु कंदे जे रिवाइव ते पिया वञनि, त हाणे अगरि उनजो असांखे
मोट सुठी पई मिले न त असां जेके प्रोड्यूसर्स आहिनि उहे अॻिते वधीक प्रोड्यूस कंदा, माना तव्हांजा रास्ता खुलंदा, तव्हां सुठी प्रोडक्शन ॾेई ईंदव। इहा फिल्म ॾाढी सुठी आहे, कमली हिकिड़ी फिल्म आई, उहा ॾाढी सुठी फिल्म हुई। हाणे नीड आहे असांखे, तव्हां एप्रिशिएट कंदव त असां मथे पर मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां ज़रूरु करणु चाहींदसि त असांजी जेका अवाम आहे उहा अञा बि असांजी पाकिस्तानी मूवीज़ खे उन तरह सां एक्सेप्ट नथी करे। मैम कंदी बि न, हुनजो रीज़न आहे, ॾिसो असां अक्सर मिसाल ॾींदा आहियूं त यार फिल्म जेकी आहे बॉलीवुड जी सुठी आहे, ठीकु आहे। थींदो छा आहे, बॉलीवुड कंटिन्यूअसली 40 to 50 years कमु कयो आहे, हुननि माण्हुनि खे आदी कयो आहे, उहो मानी न खाईंदा, सिनेमा लाज़मी वेंदा। जॾहिं तव्हां सिनेमा एडिक्ट थींदव न तॾहिं थींदो कमु। हाणे असां छा कयो, असां 40 साल जो गैप हुयो, 35 खां 40 साल जो गैप हुयो, असां उन्हनि खे एडिक्ट ई न करे सघियासीं। मक़सदु लाइक यकीन कयो, मुंहिंजी पंहिंजी फिल्म मां 10 दफ़ा सोचा पिया छा ॾिसणु वञा, लाइक जॾहिं इन तरह जी असांजी साइकी हूंदी, असांखे पहिरां एडिक्ट करिणो आहे, मूवी एडिक्ट, सिनेमा एडिक्ट। थींदो छा, हाणे तव्हां प्रोडक्शन सुठी कई आहे, हाणे माण्हू ॾिसणु शुरू कंदा। लास्ट तव्हां जूं काफ़ी फिल्म्स हुयूं जंहिं ते ॾाढो क्रिटिसाइज़ कयो, हाणे कायदे ज़िंदाबाद जो सिर्फ़ु ट्रेलर आयो आहे, जस्ट पब्लिक उते बीठी आहे। ह्यूस्टन मां, लंडन मां, दुबई मां, अफ्रीका मां माण्हुनि जा उते वीडियोज़ आहिनि, शॉट आउट्स आहिनि, त यार असां 3 ॾींहंनि खां वेठा आहियूं, टिकट न पई मिले। थॉर लॻल आहे हॉलीवुड जी, उहो हम पाकिस्तानी फिल्म देखेंगे यार, पाकिस्तानी त सॼी दुनिया में आहिनि न। त तव्हांखे ज़रूरत आहे पंहिंजी प्रोडक्शन ते ध्यानु ॾियो, तव्हांखे ज़रूरत। अच्छा ॾिसो, असांखे गवर्नमेंट जी का सपोर्ट न आहे, मक़सदु मां त को फिल्म मेकर उन लेवल जो न आहियां, जेके फिल्म मेकर्स आहिनि, मां त एज़ एन एक्टर कमु कयो हुन में। गवर्नमेंट जी छा सपोर्ट आहे, ज़ीरो। मक़सदु ॾिसो, असां हुन में हिकिड़ो पार्ट आहे फिल्म जो, शोफात मुस्तफ़ा हिकिड़ो हुन में पुलिस इंस्पेक्टर आहे, त उन में जेके लोकेशन्स आहिनि उहे बि पेड आहिनि, माना थाणो खपे पेड, जेल खपे पेड। हाणे उहे शयूं जेके गवर्नमेंट ॾेई पई सघे, उहा ई सपोर्ट असांखे न थी, त मक़सदु तव्हां गवर्नमेंट खां छा, जंहिं ॾींहुं तव्हांजी गवर्नमेंट इन्वॉल्व थींदी, असां इंडिया में त ॿार पैदा थींदे चवंदा आहिनि त यार सिंगर थींदो, एक्टर थींदो, मॉडल थींदो। तव्हांखे ख़बर न असां वटि को एक्टर, सिंगर, मॉडल पैदा थिए छा चवंदा आहिनि हुनखे, मिरासी। हा, त मक़सदु लाइक फ़र्क़ु आहे न। हिकु त तव्हां यूज़ टू न आहियो, तव्हांजो चाम न आहे। मां यकीन कयो, लास्ट टाइम मां अली ज़फ़र सां मिलियुमि 6 सिग्मा प्रोडक्शन में। अली ज़फ़र अची बीठो त 3 छोकिरा बीठा, न्यू कमर, मुझे वो देख अली ज़फ़र, हाँ तो होगा, हम क्या करें, या अली ज़फ़र है तो क्या मिलने जाए। मक़सदु असां आदी न आहियूं। हुते हिकिड़ो आर्टिस्ट आहे डेनू मोरिया, लाइक शुरू थियो ख़तमु थी वियो, हो बि वेंदो आहे त सॼो इंडिया जा रोड्स जाम थी वेंदा आहिनि, छो जे करे हुते उन्हनि खे यूज़ टू कयो, हुते चाम आहे, हिते चाम न आहे तव्हांजो। इहो चाम कीअं क्रिएट थींदो, जॾहिं तव्हां माण्हुनि खे एडिक्ट कंदव, जॾहिं तव्हांजी प्रोडक्शन ते कमु कंदव, जॾहिं तव्हांखे गवर्नमेंट सपोर्ट कंदी, इहे सभु शयूं थींदियूं। उन खां पोइ तव्हां वरी मूवी ॾींदव। मोहम्मद अली साहब, नदीम साहब जे दौर में फिल्म जो दौर न हुयो, मूंखे असां हितां फिल्म ठाहींदासीं, इंडिया सां कॉम्पीट कंदा हुनखे। हिते मूवीज़ ठहंदियूं, एक्टर्स हुजनि चाहे एक्ट्रेस हुजनि, कोई बि बोल्ड सीन हुजे, या त वरी जेको आहे कुझु ड्रेसिंग सीन जे हिसाब सां, लोकेशन जे हिसाब सां, या स्टोरी जे हिसाब सां अगरि हुन थोरी ड्रेसिंग करे छॾी त उते फ़तवा जारी थी वेंदा। ॾिसो, मतिलबु कंहिंजो कमु हुजे न हुजे, हा, न घरां ई जेको आहे शुरू थींदा, उनखे डस्टबिन में पैक करे उनखे फिटी करे ईंदा। तव्हां बिल्कुलु सही। अच्छा ॾिसो, कुझु फ़र्क़ु त ख़ैर हूंदो, लाइटली असां पाकिस्तानी आहियूं, मुस्लिम्स आहियूं, हू इंडिया आहे। डिमांड, हा, डिमांड कॉन्टेंट डिमांड, मां इहो ई पियो ॿुधायां। थींदो छा, ॾिसो न, मां तव्हांखे वरी चवां पियो न त असां त यूज़ टू न आहियूं न। हाणे असांजो मसइलो आहे, बोल्ड छोकिरी ॿार जी वणंदी, पंहिंजी बोल्ड हूंदी, असां चवंदासीं त यार लाइक। अच्छा, बेसिकली हाणे 2 शयूं अलॻि आहिनि, मज़हब अलॻि आहे, कमु अलॻि आहे। हाणे ॿिन्हिनि खे रिलेट कंदव त इशूज़ आहिनि। अगरि मज़हब त पोइ त ऑनेस्टली तव्हां ई मां बि ग़लति पैक हिते वेही न, अगरि सिर्फ़ु मज़हब जी ॻाल्हि कंदव। अगरि तव्हां कम जी ॻाल्हि कंदव त पोइ असां राइट वे ते आहियूं ऐं कमु कयूं पिया। हाणे ज़रूरत इहा आहे त इन सभिनि जो हल जेको आहे उहो हिकिड़ो ई आहे त तव्हां पंहिंजी प्रोडक्शन कंदा रहो, तव्हां पंहिंजो कमु कंदा रहो, तव्हां आवाम खे सुठा मैसेजिस ॾियो। बोल्ड सीन्स जो जेसिताईं तालुक़ु आहे उहो कॉन्टेंट रिक्वायर्ड हूंदो आहे। मिसाल अक्सर ॾेखारींदा आहियूं, हस्बैंड एंड वाइफ आहिनि, त हाणे हस्बैंड ऐं वाइफ हथ न पकड़ींदो, लाइक रियल लाइफ में पकड़ींदा आहिनि। हाणे हा, इहो ज़रूरु आहे त इंडिया जे मुक़ाबले में असांखे थोरो घटि हुजणु घुरिजे। इन में मक़सदु लाइक को न आहे त अगरि उहो सफ़ा बोल्ड हले पिया आहिनि त असां बि वञूं, ईअं न आहे। अॼुकल्ह ॾिसो को था अहद रज़ा मीर, जी हा, मतिलबु उनजी नेटफ्लिक्स ते जेका मूवी रिलीज़ थी आहे हिन ताईं, रेज़िडेंट इविल, उन्हनि में हिकिड़ो बोल्ड सीन उन्हनि छा करे छॾियो आहे, तबाही मची वई आहे पाकिस्तान जे अंदरि। मतिलबु व्हाट इज़ दिस, हो हिकिड़ी रेज़िडेंट इविल नेटफ्लिक्स जी मूवी आहे। मतिलबु मूंखे हिन में का शइ बुरी कोन लॻी, जो त बेसिकली हू प्रोडक्ट हितां जी तरह आहे, हितां जी प्रोडक्शन, पर मूंखे इहा शइ अजीब न लॻी, छो जो उहो उन्हनि जो कमु हुयो न, ऐं ॿियो हू कमु उतां जे लाइ हुयो। हा, ठीकु आहे।
ऐं ॾिसो वेब में हिकिड़ो बेसिकली अक्सर मूंखां मां पाण वेब जो हाणे शॉर्ट फिल्म वेब सीरीज़ डायरेक्टर कयां पियो प्रोड्यूसर कयां पियो त माण्हू पुछंदा आहिनि ॾिसो हिकु त अचण वारो दौर वेब जो आहे या सम्झो अची चुको आहे ॿियो वेब ऐं टीवी में फ़र्क़ु आहे असांजो हिकिड़ो साथी चैनल उन्हनि हिकु ॿ गाना सिंधी बोल्ड शूट कया त उन ते पब्लिक ॾाढो ऐं उन ते एतिराज़ आई थिंक सही हुयो काफ़ी हद उहो सही हुयो। अच्छा इन करे हुयो ॾिसो फ़र्क़ु आहे हुन में हाणे तव्हां फैमिली सां वेठा आहियो न काफ़ी फैमिलीज़ आहिनि दीनदार आहिनि परदेदार आहिनि डिफरेंसिस आहिनि ईअं न आहे त जेको पर्दो न पियो करे ग़लति आहे पर आहिनि क्लासिस ठहियल हाणे हू टीवी जो रिमोट खणी वेठा आहिनि हुननि हिकिड़ो चैनल स्विच करे छॾियो चैनल अची वियो हाणे अगरि 15 माण्हू या 20 माण्हू या 5 माण्हू वेठा आहिनि जंहिंमें धीअरूं भेणियूं माऊं सभु वेठियूं आहिनि सॼी हिकिड़ी फैमिली वेठी आहे तव्हां चैनल हलायो हिकिड़ी शइ अची वई हाणे तव्हां ॾिठी लाइक त सडन हुनखे स्किप बि कयो पर ॾिसी वरितो फैमिली थींदो छा आहे वेब जेको आहे गैजेट आहे तव्हांजे मोबाइल तव्हांजे हथ में आहे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां जेको ॾिसणु चाहियो मर्ज़ी आहे जेको न ॾिसणु चाहियो सही ठीकु आहे अरे हिन ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं वक़्तु जो ब्रेक जो जी व्यूअर्स वक़्तु जो ब्रेक जो करे न वञिजो जल्दी वापसि था अचूं सो स्टे विद अस वेलकम बैक व्यूअर्स ॿिए तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं अली सां गॾु आहिनि अली सां ज़बरदस्त कचेरी थी रही आहे सो जीअं तव्हां ॻाल्हि पिया कयो गैजेट जे हवाले सां त मां चाहींदसि हुनखे कंटिन्यू कयो ज़रूरी बि आहे असांखे सम्झण जे लाइ छो जो करे असांखे बेसिकली असां जवाबदेह आहियूं बि पब्लिक जा सिंध जा पाकिस्तान जा थींदो इहो आहे तव्हां जॾहिं चैनल ते को अहिड़ो कमु पिया कयो न ख़ासि तौर ते रिलीजियस चैनल हुजे या तव्हांजो लैंग्वेज जे हिसाब सां चैनल आहे सिंधी चैनल आहे पंजाबी चैनल आहे पछतो चैनल आहे हाणे थींदो छा आहे त फैमिलीज़ आहिनि डिफरेंट उन में क्लासिस आहिनि ठीकु आहे हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो माइंड आहे हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी परवरिश आहे सोच आहे असां उनखे चैलेंज न पिया कयूं त जेको पर्दो पियो करे या जेको टीवी खे हराम पियो चए उन पंहिंजी हिकिड़ी अलॻि आहे तव्हां टीवी हलाए छॾियो तव्हां सिंध टीवी या KTN इन करे पिया ॾिसो त पंहिंजो सिंधी चैनल आहे हाणे फैमिली वेठा आहियो माउ वेठी आहे भेण वेठी आहे कज़न्स वेठियूं आहिनि इहे सभु रिश्ता पाण में गॾु वेठा आहिनि जंहिंजो हिकिड़ो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पंहिंजी जाइ ते पाक रिश्ता त हाणे उते तव्हां गानो हलाए छॾियो हिकु ॿ गाना ठहिया असां वटि ॾाढा बहितरीनु क़िस्म जा हाणे फैमिली वेठी आहे अची वियो तव्हां 1 मिंट खां पोइ स्किप बि करे छॾियो पर मक़सदु कुझु त अहिड़ो जेको न थियणु खपे उहो थियो अच्छा गैजेट्स में वेब जो हिकिड़ो मसइलो इहो आहे तव्हां वटि मोबाइल आहे तव्हां पर्सनली चाहियो त ॾिसो तव्हां पर्सनली चाहियो न ॾिसो तव्हांजे हथ में तव्हां बॉल ॾिसणु था चाहियो तव्हां कॉमेडी ॾिसणु पिया चाहियो तव्हां रोमांस ॾिसणु पिया चाहियो तव्हां स्टोरी ॾिसणु पिया चाहियो त लाइक गैजेट्स जे लाइ तव्हां कयो वेब ते कयो अगरि इहो ई कॉन्टेंट सिर्फ़ु वेब जो आहे त डज़ंट मैटर पोइ सिंधी में हुजणु खपे कोई इशू न आहे छो जे करे असांखे नीड बि आहे मक़सदु ॾिसो ऑनेस्टली थो ॿुधायो मां अक्सर चवंदो आहियां पंहिंजे काफ़ी दोस्तनि खे मां बेसिकली शागिर्द आहियां मां आरिफ़ बलोच जो ॾाढा सीनियर उन्हनि जी वैसे मुंहिंजे जेके थींदो इहो आहे त असांखे नीड आहे हिननि सभिनी शयुनि जी छो जे करे असां जॾहिं 2 बटण खोले ऐं हथ में क्लाशन उन में नाड़ो लटकियल ओए न वेंदे कंदा आहियूं त असां किथे न किथे मैसेज ॾींदा आहियूं तव्हां यकीन कयो ऑनेस्टली थो ॿुधायां मां उर्दू चैनल्स ते कमु कंदो आहियां न त एज़ एन एक्टर थोरो सुठो कमु हूंदो आहे त मूंखे चवंदा आहिनि यार बड़ा अच्छा काम किया कहाँ से आयो तो सिंधी मीडिया से आयो जी सर यार तो आपका तो बड़ा अच्छा काम है और मैं सर वो काम वो भी अच्छा करते हैं वो भी अच्छे एक्टर्स हैं हमारा मसला ये कि हम जो काम लेते हैं उनसे जो आप काम मुझसे ले रहे हैं मैं वो दूंगा आपको त हू मूंखे यकीन कयो हिकिड़ो दफ़ो मूंखे हिकिड़े दोस्त चयो त यार सिंधी जाए न मूंखे बुरो न लॻो छो जे करे प्रेज़ेंटर असां आहियूं तव्हां बि त वेठा आहियो न माशाल्लाह सुठो इंग्लिश ॻाल्हायो पिया बिल्कुलु प्रॉपर हिकिड़ो प्रोग्राम खणी हलियो पिया त सिंधी सिर्फ़ु जाइल त न आहिनि तव्हांजा बैरिस्टर सिंधी तव्हांजा माना तव्हांजा आर्मी पर्सन सिंधी तव्हांजा वॾा वॾा बिज़नेस जेके टाइकून्स आहिनि सिंधी तव्हां मक़सदु सिंधी हिकिड़ी क़ौम आहे हिकिड़ी यूटिलाइज़ पढ़ियल लिखियल ऐं ज़बरदस्त क़िस्म जी क़ौम आहे पर असां जॾहिं सिर्फ़ु ॾेखारींदासीं त उहो टोपी पातल आहे अजरक असांजी बि शान आहे लाज़िम न तव्हां 2 बटण खोले हुन में क्लाशन में नाड़ो हणी ओए न वेंदे मुकणंदो असां मक़सदु अजीब लाइक छा आहे इहो तव्हां कमु कयो पोइ इन खे ख़तमु करण जे लाइ कम अज़ कम असांखे वेब जो सहारो आहे थियणु त ईअं ई खपे हिन चैनल ते वठो आहे सन TV ते लास्ट टाइम उन्हनि खे बि अची वियो थियणु ईअं ई खपे त असां बि कॉन्टेंट चेंज कयूं हाणे तव्हां कयो पिया न ॾाढो सुठो स्टाइलाइज़ शो आहे मक़सदु ईअं फील न पई थिए त यार को सिंधी या लोअर क्लास शो आहे सुठो कमु आहे सेट सुठो आहे तव्हां सुठो ॻाल्हायो पिया म्यूज़िशियन तव्हां सुठा आहिनि DOP सुठा आहिनि कमु सुठो पियो हले ॿिए पासे वरी असां ॾिसंदा आहियूं त ॿारहाड़ी जा ड्रामा गाना इन तरह जी शइ हुजणु खपनि पर इन्हनि खे तव्हां मखसूस करे छॾियो लाइक 6 महीननि में 3 महीननि में 4 महीननि में ईयरली हिकिड़ो करे छॾियो हाणे तव्हांजो जॾहिं सॼो ज़ोर इन ते हूंदो न पोइ तव्हांखे वेब जी ज़रूरत आहे पर वेब ते ॾिसो अगेन इहो ई त वेब तव्हांजे हथ में आहे गैजेट
तव्हांखे अगरि कॉन्टेंट चए पियो बोल्ड शूट कयो त बोल्ड हलिया वञो, उन जी बि हिकिड़ी लिमिट रखो, लाइक तव्हां को बि सिंधी कॉन्टेंट पिया कयो, पाकिस्तानी कॉन्टेंट पिया कयो, पर लाइक हींअर माशाल्लाह माशाल्लाह मूंखे जेका ख़ुशी थींदी आहे त असांजी सिंधी चैनल्स जी जेके स्क्रीन्स आहिनि सुठियूं थी वियूं आहिनि। मूंखे ॿियनि जी ख़बर न आहे, मां पंहिंजे KTN जे हवाले सां ई ॻाल्हि कंदसि बिकॉज़ त मां उन सां ई बिलोंग कयां थी, मुंहिंजी सुञाणप ई KTN आहे। ऐं KTN जी माशाल्लाह 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 पोयनि 2-3 सालनि खां जेका स्क्रीन आहे तमामु सुठी ऐं बहितर खां बहितर थींदी थी वञे। इन में सॼो क्रेडिट जेको आहे असांजी हिना मैम खे वञे थो, अतर साहब खे वञे थो, काशिफ़ अकाणी खे वञे थो, पीर अमजद साहब खे वञे थो, ऐं जेके बि टीम मेंबर्स जेके कमु करे रहिया आहियूं सभु गॾु मिली करे इहो सभई क्रेडिट उन्हनि खे वञी रहियो आहे। सो सुठो लॻंदो आहे त जॾहिं असां हिकिड़े क्लैशिंग कॉफ वारे ज़माने खां निकिरी करे थोरो अञा एडवांस थिया आहियूं ऐं सुठियूं सुठियूं फैमिलीज़ खे जेको आहे असां शयूं ॾियणु शुरू कयूं आहिनि। कुझु उहे चाहे उहे स्टूडियो प्रोग्राम्स हुजनि, चाहे उहे ड्रामास हुजनि, चाहे उहे कॉमेडी हुजे, कॉमेडी बि हींअर ॾिसो असांजी केतिरी बहितरीनु थी वई आहे। मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट आहे, तव्हांजी सॼी टीम नो डाउट सेट ॾिसी लॻे पियो, कमु ॾिसी लॻे पियो माशाल्लाह ॾाढो तव्हां सुठो कमु पिया कयो। नंढड़ी इहा सभिनी सिंधी चैनल सां रिक्वेस्ट आहे त तव्हां काइंडली जेको आहे ॿारहाड़ी जो कंटेंट कयो, मना न आहे, पर उनखे घटि करे छॾियो। ॿारहाड़ी जो डिमांड बि त आहे न, मां इहो न पियो चवां, असांजे जेके व्यूअर्स आहिनि उहे काफ़ी बहिराड़ी बेस्ड बि आहिनि। यकीन कयो मूंखे इहो ॿुधण जे लाइ अक्सर ईंदो आहे ख़ुदा और मोहब्बत, हिकिड़ो ड्रामो आहे ख़ुदा और मोहब्बत फिरोज़ खान जो, जेतिरी व्यूअरशिप उनखे ॿारहाड़ी में मिली आहे न, कराची में न मिली आहे। मां सची ॿुधायां, तव्हां रिसर्च करे ॾिसो, सही ॻाल्हि आहे। मूंखे कॉल थी अचे त यार अली भाई उहो तव्हां फिरोज़ सां कमु कयो। भाई फिरोज़ सां ॻोठ जा जेके वीचारा पढ़ियल लिखियल बि न आहिनि, यार ख़ुदा और मोहब्बत ड्रामो ॾिठो अथव, मक़सदु इहो आहे त ॾिसणु पिया चाहिनि माण्हू। ऐं हींअर काफ़ी उर्दू ड्रामास जी जेके प्रोडक्शन हाउसिस आहिनि उहे वञी इंटीरियर सिंध में वञी शूट्स करे अचनि था। उतां जी ग्रीनरी, उतां जी बनियूं, उतां जा घर, उतां जा महल जेके बि आहिनि उते वञी शूट्स करे अचनि था। उहो अट्रैक्ट थियनि था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तंहिंजे करे वञनि था न। असांजो जेको कल्चर आहे, असांजे कल्चर खे उहे इनहेंस था कनि वधीक। ऐं असांजे कल्चर ते ॾाढो सुठो हाणे ॾिसो न, अगरि ॿाहिरि जेको माण्हू तव्हांजे कल्चर ते सुठो कमु, असां पंहिंजे कल्चर ते कमु कयो, उनजी प्रोडक्शन वधाए छॾियो। प्रोडक्शन लेवल्स हूंदा आहिनि, वैल्यूज़ हूंदा आहिनि। लाइक ऑनेस्टली त ॿुधायां, मिसाल जे तौर ते हाणे लास्ट हिकिड़े चैनल में नालो वठूं, सिंधी चैनल आहे, 30 to 35 पर एपिसोड बजट आहे, ठीकु आहे। असां जॾहिं उर्दू चैनल सां मिनिमम 7 लख रुपया पर एपिसोड बजट आहे। मक़सदु तव्हां ॾिसो न, त इन मक़सदु आहे हीउ कमु सुठो न पियो थिए या क्लास न आहे, पर तव्हांखे ज़रूरत आहे थोरो अपग्रेड थियण जी। मक़सदु मां पाण वेठो आहियां न हिते, अगरि मूंखे उहे सभु शयूं पंहिंजे सिंधी चैनल में मिलंदियूं त मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे सिंधियुनि सां कमु कंदुसि, मां ॿाहिरि छो वेंदुसि। त असां बहितरी ॾे वञूं पिया, पर अञा बहितरीन थियण जी ज़रूरत आहे। असांखे यकीन कयो चयो वेंदो आहे त अक्सर न यार उहो मक़सदु डिमांड आहे, जीअं तव्हां चओ डिमांड आहे ॿारहाड़ी जी, पर चवंदा आहिनि यार असल में पब्लिक जेको ॾिसे थी असां उहो ॾेखारियूं था। यकीन कयो ईअं न आहे। असां कंहिं दौर में इंडियन ड्रामा जा एडिक्ट हूंदासीं। मुंहिंजे पंहिंजे घर में हलंदो हो, क्योंकि सास भी कभी बहू थी, नंढा थी वॾा थिया यही ड्रामा ॾिसी करे। यकीन कयो मूंखे नाला यादि आहिनि, क्योंकि सास भी कभी बहू थी, कुमकुम बगिया, कहानी घर घर की, कहीं ना कहीं तो होगा। पोइ ख़बर छा थियो, 6 महीननि जे लाइ गवर्नमेंट इंडियन ड्रामा बंदि करे छॾिया। तव्हां हाणे मां गारंटी चई पियो सघां, सभई इंडियन चैनल्स ऑन करे छॾियो, तव्हां पोइ बि पाकिस्तानी ड्रामा ॾिसंदव। बिल्कुलु ईअं ई आहे। एज़ इट इज़ ईअं ई जॾहिं असांजी जेके 4-5-6 सिंधी चैनल्स आहिनि, पाण में एको करे जंहिं ॾींहुं इन्हनि इहो तइ करे छॾियो त ॿारहाड़ी जो कंटेंट बंदि करिणो आहे या सफ़ा घटि करिणो आहे, उन ॾींहुं तव्हां हिनखे स्टाइलाइज़ करे छॾियो, उन ॾींहुं तव्हांखे अपग्रेड करे सुठो कमु शुरू करे छॾियो, पब्लिक उहो ॾिसंदी जेको तव्हां ॾेखारींदो। पब्लिक तव्हांजी उहा ॻाल्हि ठीकु आहे, पर हिते असांखे कॉल्स करे चवंदा आहिनि, डिमांड्स कंदा आहिनि, डिमांड कंदा आहिनि असांखे इन जे लाइ त असांखे ॿेराड़ी जो ड्रामा ॾेखारियो, असांखे पंहिंजो कल्चर ॾेखारियो, छो जो अञा बि असांजा व्यूवर्स आहिनि जेके इन शइ खे पसंदि कनि था। सो इहा ॻाल्हि अञा डिघी कंदासीं, अञा डिघी थी वेंदी। तव्हांजे रम्स मूवी जे हवाले सां थोरी ॻाल्हि करणु चाहींदासीं। रम्स मूवी बेसिकली हिकिड़ी ट्रू इवेंट आहे, सची कहानी आहे। हिकिड़ी तवाइफ़ चई था सघो, पेशावराना औरत आहे जेकी पंहिंजे दौर में तमामु मशहूरु डांसर आहे, ऐं हिकिड़ा इमाम साहिब आहिनि। इमाम साहिब बि लाइक उहे इमाम साहिब जंहिंखे असां इमाम साहिब चई था सघूं। अॼुकल्ह वारो माहौल आहे, सचा ईमानदार मुख़लिस दीन सां, पंहिंजे रब सां, पंहिंजे रसूल सां। त कॉन्फ्लिक्ट आहे हिकिड़ो नंढड़ो, तवाइफ़ ऐं
मौलाना जे विच में अच्छा ऐं इंतिहाई पॉज़िटिव मैसेज आहे सही मक़सदु मां हाणे रिवील छो करे फिल्म हाँ, रिलीज़ movie, थिए हाँ, मां हाँ, सॼी रिवील नथो करे सघां पर इंशाल्लाह अब कोशिशि हर को कंदो आहे पंहिंजे कम खे हर को सुठो सम्झंदो आहे तव्हांजो कैरेक्टर छा आहे न मां एज़ डायरेक्टर अच्छा एज डायरेक्टर कम पिया जी कयो जी ठीकु आहे बाक़ी सलीम मेराज आहिनि उहे लीड ते आहिनि सारा उमेर आहिनि उहे लीड ते आहिनि इमरान बावाजी आहिनि अनीस आलम आहिनि मायरा महक हिकिड़ी एक्ट्रेस आहे ॾाढी सुठी उहा आहे उनजे अलावा उरूज अब्बास साहब आहिनि मक़सदु 6-7 कैरेक्टर्स आहिनि ॿियो फिलर्स त काफ़ी हूंदा था असीं वारा त बेसिकली उहो हिकु कोठे Releasing करे ऐं मस्जिद जे कॉन्फ्लिक्ट ते कान्हे सही पर ॾाढो पॉज़िटिव सुठो मैसेज आहे ठीकु ऐं रिलीज़ कॾहिं आहे हुनजी रिलीज़ इंशाल्लाह अगरि चाहियो त विदिन 2 वीक्स पर उनजी वरी हिकिड़ी सुठी ऑफर आई आहे कंहिं वॾे इदारे तां त मे बी अगरि असां उन सां का डील था कयूं त पोइ प्रोडक्ट हुननि जी थी ईंदी प्रॉपर्टी हुननि जी थी ईंदी असां सां डील करे असांखे पे कंदा पोइ सुभाणे हलाइनि साल खां पोइ हलाइनि 2 महीननि खां पोइ हलाइनि ओ पोइ उहो हुननि जी प्रॉपर्टी थी थी त लेट्स सी अच्छा पंहिंजे चैनल आहे मुंहिंजो कॉकटेल फिल्म्स जे नाले सां हाणे ई लॉन्च कयो आहे उन ते मे बी हुयो त उन ते असां अंदरि पहिरीं पाइपलाइन केतिरियूं मूवीज़ हुंदियूं कॉकटेल जे हिन ते प्रोडक्शन ते केतिरियूं मूवीज़ हुंदियूं न मैम ही फर्स्ट प्रोजेक्ट आहे First कॉकटेल जो project आहे। बेसिकली मां कया आहिनि डिफरेंट प्रोडक्शन्स जे लाइ पहिरियां मां हिकिड़ी फिल्म कई कप ऑफ टी उहा डिजिटल वर्ल्ड जे नाले सां हिकिड़ी प्रोडक्शन आहे उते कई 2 शॉर्ट फिल्म्स कयूं हिकिड़ो प्रोग्राम कयो हरीम शाह जो दी फायर उहे मां कया एम एंटरटेनमेंट जे लाइ ईअं डिफरेंट आहिनि ॿियो कमर्शियल्स आहिनि इहे लाइक फ्रीलांस सही। पंहिंजी प्रोडक्शन जे लाइ पहिरियों कमु हुयो पर हुनजी ऑफर एॾी सुठी आई आहे हू तमामु वॾो इदारो आहे सी प्राइम सही। मक़सदु पाकिस्तान में आई थिंक नेटफ्लिक्स जे लेवल जेको यूट्यूब चैनल आहे उहो सी प्राइम आहे उन्हनि जी ऑफर आई आहे त उन्हनि चयो असांखे प्रीव्यू कॉपी सेंड कयो मां चयो हिकु ॾींहुं शूट मुंहिंजी बाक़ी आहे त मे बी ॾिसूं इंशाल्लाह अल्लाह बहितर कंदो ऐं ईअं ई सुठो कमु कंदा रहो असांजी दुआ आहे तव्हां जहिड़ा नौजवान ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जेके मतिलबु स्टार्ट उन्हनि जेको वरिती पंहिंजे सिंधी चैनल्स खां ऐं अॼु माशाअल्लाह ॿाहिरि निकिरी विया आहिनि एॾो सुठो कमु करे रहिया आहिनि त ॾाढी ख़ुशी थींदी आहे थैंक यू अच्छा मां ॿियो इहो चवणु चाहींदुमि ऑन स्क्रीन हा काफ़ी असांजा सुठा माण्हू आहिनि काफ़ी ॾाढो सुठो कमु पिया कनि सिंधी मीडिया में असां बि ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उन वक़्तु व्यूअर हूंदासीं ॿार हूंदासीं नंढा सही त ॾिसंदासीं काफ़ी माण्हुनि खे पर ख़ैर ॾिसंदा रहियासीं लाइक कमु बि कंदा रहियासीं कुझु एक्टर्स आहिनि क्रेडिट जंहिंजो हुजे हुनखे ॾियणु खपे इहो लाइक लाज़िम आहे त जीअं बॉलीवुड में मां अनिल कपूर जो फैन आहियां पंहिंजे सिंधी मीडिया में मेल जेके एक्टर्स आहिनि हैदर कादरी क्लास एक्टर लाइक तमामु बहितरीनु एक्टर आहिनि उमेर भुट्टो आहे फ़रूक भुट्टो आहे ईअं फीमेल्स में मूंखे 2 आर्टिस्ट ॾाढियूं वणंदियूं आहिनि अच्छा हिकिड़ी जो नालो आहे किरण अब्बासी ओहो थैंक यू ऐं हिकिड़ी आर्टिस्ट आहिनि महविश कुरैशी जी 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 ॾाढियूं सुठियूं एक्ट्रेसिस आहिनि माज़ी में मां 1-2 जा नाला ॿुधा बि पर शायदि उन्हनि खे ॾिठो या उन्हनि जो कमु न ॾिठो त तव्हां बि सभई निकिरो पंहिंजे चैनल सां रिलेट रहो बिल्कुलु ऐं तव्हां शायदि कमु कयो बि आहे माशाल्लाह मां 2-3 प्रोजेक्ट्स ॾिठा आहिनि काफ़ी कमु पर करे मज़ीद उते ऐं तव्हांखे करणु बि खपे न मुंहिंजो मसइलो इहो हुयो जो हिते ई हुयसि जो मुंहिंजो निकाह थी वियो सिंधी मीडिया में उन खां पोइ वरी जेको आहे शादी जॾहिं रुख़सती थी मुंहिंजी त वरी मां जॾहिं कम बैक कयो त मूंखे हस्बैंड जी तरफ़ां परमिशन कोन मिली ठीकु आहे ॻाल्हि इहा घर थी पहिरियों त हीअ जेका परमिशन मूंखे होस्टिंग जी मिली आहे बि ॾाढी ॾुखे तरीक़े सां मिली सुठो ॿुधाए छॾियो मां तव्हांखे अॻिली फिल्म में फिल्म त सोचिजो बि न फिल्म मां घर में सुठी ठाहींदमि बाक़ी स्क्रीन जे लाइ त हाणे गुड लक तव्हां माशाल्लाह ही शो ॾाढो सुठो पियो कयो इहो कंटिन्यू कयो इहो ई कंटिन्यू कयूं पिया इंशाल्लाह कंदासीं अॻिते बि कंदासीं बाक़ी हा ॿियूं बि इलाही सुठियूं एक्ट्रेसिस आहिनि तव्हां कंहिं ॿिए खे जेको आहे ऑफर ॾियो त वधीक सुठो न मक़सदु लाइक जेको मैरिड आहे जेको सच आहे त तव्हांजो ॾाढो कमु सुठो लॻो मां महविश जो कमु वॾी महिरबानी त ब्रेक वठंदासीं व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो काॾे न वञिजो जल्दी वापसि लाइजो वेलकम बैक व्यूअर्स मेरा फेवरेट सॉन्ग ये वैसे हाँ मेरा फेवरेट सॉन्ग ये मतलब जब भी सुनो मज़ा आता है इस गाने को सुनते हुए तो अली ज़ाहिरा मीडिया से रिलेटेड आई माशाल्लाह सा मूवीज एक्टिंग मॉडलिंग सिंगिंग सां भी कुछ शौक़ हा न मैम शौक़ु हुजणु ॿी शइ आहे ऐं आवाज़ु हुजणु ॿी शइ आहे ॿुधण जी हद ताईं हा ॿुधणु त मां लाइक म्यूज़िक जे बिना त मां लाइक तव्हांखे हैरत वठंदी त मां अॼु बि
केतिरो बि बिज़ी स्केड्यूल हुजे मां घटि में घटि 6-8 कलाक म्यूज़िक ॿुधंदो आहियां ऐं मां तमामु वॾो फैन आहियां मंजू सखीरानी साहिब जो। त मां मक़सदु बॉलीवुड हॉलीवुड कुझु न ॿुधंदो, मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मंजू सखीरानी साहिब ॿुधंदो आहियां। ऐं कुछ थोड़ो मंजूर सखीरानी साहब जो कुछ मैम थोड़ो उस्ताद सेगमेंट उस्ताद माण्हू आहिनि मैम। असांजो सेगमेंट आहे ख़बर अथव, तव्हां थोड़ो ॻाईंदव त हुनखे थोड़ी आदत थींदी त हो भी ॻाईंदो। न हो तो प्रॉपर सिंगर है नहीं, लेकिन शोभी भाई कहते हैं कि जो हमारे गेस्ट आएंगे हमारे सेगमेंट में गाएंगे उनको देखकर थोड़ी जान पकड़ूंगा, ये नहीं हिम्मत कहते पकड़ूंगा, फिर मैं वो गाऊंगा। आपसे ये नहीं कहते कि अगर बुरा गाएगा तो फिर यहाँ तो सारे ही बुरा गाते हैं, सब बेसुरा ईंदा आहिनि। चलें जी तव्हां बेसुरो ॿुधी था हो, पर हाणे उस्ताद टाइप जा माण्हू हाँ, तो मां उनकी गानो थोड़ी ख़राब आदत कया थींदी न। मां मंजू सखीरानी साहब जो गानो ख़राब कया। सॉरी मंजूर सखीरानी साहब। सर मुंहिंजी तरफ़ां बि सॉरी ॾाढी। सर गानो उस्ताद जो हा हिकिड़ो गानो आहे हिया हयाती मिठड़ी ॾाढी पर कुझु तोखां घटि, उस्ताद बुखारी साहब जी शाइरी आहे। हाणे जेतिरो हुन खां ग़लति करे पिया सघूं सर अगेन माफ़ी, असां लाइक़ कोई न मसलो न आहे। तव्हांजो गानो ॻाइण जे बिल्कुलु लाइक़ न आहियूं। ऐं ॿियो इहो त मंजू सखीरानी साहिब जा काफ़ी सिंगर्स असांजा गाना ख़राब पिया कनि, उन्हनि सां रिक्वेस्ट आहे यार ईअं न कयो। ठीक है माँ तो लाइक ईअं वेगा सर शुरू करेंगे, मुझे तो खैर नहीं पता ये क्या होता है शीशा, हम शुरू हो जाते हैं। ठीक है। हिया हयाती मिठड़ी ॾाढी पर कुछ तो खां घटि अला, पर कुछ तो खां घटि सारी दुनिया वणंदी आहे पर कुछ तो खां घटि, पर कुछ तो खां घटि हिया हयाती मिठड़ी ॾाढी हर मेवे खां अमृत मिठड़ी पर तूं तंहिंखां मिठो, हर मेवे खां अमृत मिठड़ी पर तूं तंहिंखां मिठो। ओ माखी मिसरी मिठड़ी ॾाढी पर कुछ तो खां घटि, पर कुछ तो खां घटि। एतिरो ही गाया था। जबरदस्त जबरदस्त। कैसा था शिव भाई, कितने पॉइंट्स देने चाहिए? सर ऑनेस्टली दीजिएगा। ऑनेस्टली 100% पॉइंट्स है, क्योंकि लाइव शो में बैठ के एकदम से गा देना ये भी बहुत बड़ी बात है। और उनकी तो ये फील्ड भी नहीं है, पहली बात ये वो एक्टर डायरेक्टर मॉडल हीरो है हमारे, उसके बाद इन्होंने फिर भी हमारे शो की मान रखी। थैंक यू, बहुत अच्छा गाया आपने। शुक्रिया। नहीं, नहीं, लेकिन बहुत अगेन अच्छा। सर मंजू सखीरानी साहब सॉरी। मैं भी बहुत सारी सॉरी मैं तो पोइट्री भी अपनी कर लेता हूँ कभी कभी। यार ये किसी एक स्पेशल के लिए था, उनका बड़ा पसंदीदा गाना था, तो मैंने कहा फिर बनता है, लेकिन फिर उनसे सॉरी भी बनता है। चले कोई मसला नहीं। फिर शिव भाई क्या सुना रहे हैं आप? किरण मेरी कोशिश होती है, आपको पता है, वो गाने गा लूँ जो हमारे गाने हैं, लेकिन आपको पता है पड़ोसी मुल्क में चोरी हुए हैं और लोगों ने वहाँ ज़्यादा सुने, हमारे पास कम सुने। तो ये भी तसव्वुर खानम जी का गाया हुआ गीत, ये अलमिया भी है हमारा एक अलमी, वहाँ से हिट हो जाते हैं। हेलो 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 तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है, तू ही प्यार तू ही चाहत तू ही बंदगी है तू।
हर खुशी है। तू ही प्यार, तू ही चाहत, तू ही बंदगी है। तू मेरी जिंदगी है। पहली मोहब्बत का एहसास है तू, पहली मोहब्बत का एहसास है तू, बुझ के जो बुझ ना पाई वो प्यास है तू। तू ही मेरी पहली ख्वाहिश, तू ही आखिरी है। तू मेरी जिंदगी है। तू मेरी हर खुशी है। ये चीज़ वेरी नाइस शोएब भाई। सर बहुत आला, तमाम सिंगर मौसीकार से माजरत करता हूँ सर बहुत आला। क्योंकि वेरी नाइस। मेलोडी में भी खताएं हैं। म्यूज़िक मैं अपनी मर्ज़ी से करता हूँ तो वो पता नहीं लोगों को पसंद आए या ना आए। ये सर मुझे बहुत ज़्यादा पसंद थैंक यू। ये है। आप तो माशाल्लाह माशाल्लाह। मैंने पहले ही कहा था आपसे कि हम पहले ही बहुत सारी सॉरियाँ करते हैं बैठ के। ये है। अच्छा अली, तव्हां कॉमेडी भी कई आहे? मैम इत्तेफ़ाक़ सां काफ़ी कई आहे, काफ़ी लाइक मगर तव्हां ॾिठो हूंदो त हूअं थोरो संजीदा मसइलो लाइक ख़ामोश तबियत माण्हू। इत्तेफ़ाक़ सां कॉमेडी तमामु घणी कई। ॿ शयूं ॾाढियूं कयूं, हिकिड़ो नेगेटिव कैरेक्टर्स विलन ऐं हिकिड़ी कॉमेडी। इहे शयूं ॾाढियूं कयूं अलाए छो, पर ठीकु आहे, मिलंदो आहे कमु, शायदि पसंदीदा वो ईअं बि थींदो आहे न त जॾहिं तव्हांजी परफॉर्मेंस कंहिं कैरेक्टर में ॾाढी सुठी हूंदी आहे त घणो करे छाप बि लॻी वेंदी आहे। जी ईअं न, बसि त इहो अलाए थोरो करम रखियो, छाप खां मां बची वियुसि। इहो ख़ैर ख़ासि इन में किरदारु त अलाह जो आहे जंहिं बचाए छॾियो, न त ते हूंदो आहे हर कंहिं शइ जी। असां त उन मुल्क में आहियूं जंहिंमें ते होंडा ई लेसां, सम्झो। नोकिया आहे, भले कुझु बि थी वञे। सैमसंग आहे, भले चाइना उन खां सुठी शइ खणी अचे, या कोरियन या को प्रोडक्ट हुजे। जीअं अॼु ताईं असांखे नंढे लाइ यादि हूंदो त असां जॾहिं नंढे लाइ विझंदा न हुआसीं त अम्मी चवंदी त सऊदी जो साबुण आहे, असां ठीकु आहे। त ईअं ई असां जापानी अॼु ताईं मशहूरु आहे, अॼु ताईं माना जापानी आहे। लाइक जापान हाणे उहो रहियो ई न, हाणे चाइना जापान आहे, पर असां माना उहे माण्हू आहियूं सेटल्ड माइंड सेट माण्हू। पर थियो इहो इत्तेफ़ाक़ सां कुदरती, मां चयो मामूली नंढड़ो कैरेक्टर एक्टर आहियां। लाइक अगरि तव्हां कॾहिं को कमु ॾिठो हूंदो या ॾिसंदो या मुंहिंजी प्रोफाइल ते वेंदव अली सईद जे नाले सां, जेकी इंस्टा या फेसबुक आहे, त तव्हां इनशाअल्लाह अल्लाह चाहियो त तव्हां मूंखे 50 कैरेक्टर्स में तव्हां 50 या 15 कैरेक्टर ॾिसंदव, तव्हां कंहिंमें बि सिमिलर न ॾिसंदव, तव्हां सुञाणे न सघंदव। त मूंसां इहा भलाई थी वई, मां कॉमेडी बि कई, लाइट नेगेटिव बि कयो, ॿिया बि कैरेक्टर्स कया। छाप इन करे न लॻी त कुदरती मूंखे हर अॻिलो कैरेक्टर डिफरेंट मिलियो। कॉमिक त हुयो मक़सदु, लाइक कॉमिक कैरेक्टर ठीकु आहे, बॉडी लैंग्वेज हर शइ, पर कॉमिक कॉन्टेंट रिलेट न पियो करे, बॉडी लैंग्वेज उनजी कैरेक्टर जी फील, तव्हां उनखे कंसीव छा था कयो, इहे सभु शयूं डिफ्रेंशिएट करे मिलियूं। न त मूंखे इहो हूंदो हो त मां सिर्फ़ु कॉमेडियन न थी वञा, सिर्फ़ु विलन न थी वञा, पर बसि अलाह जी ज़ात हुई, बचाए कढी आई बसि कम ते। तव्हां जेके बि मतिलबु अॼु ॾींहं ताईं गेटअप्स कया आहिनि, तव्हांजो पंहिंजो पर्सनली फेवरेट गेटअप कहिड़ो हुयो? अगर गेटअप जी ॻाल्हि कंदो मैम त मां गेटअप त ख़ैर मां काफ़ी कया आहिनि, 100-150 गेटअप्स आहिनि, पर जेकॾहिं गेटअप मां हिकिड़े ड्रामे में गेटअप आहे मुंहिंजो, हिकिड़ी फिल्म आहे अपकमिंग फिल्म आहे,
वेब सीरीज़ आहे RKV जे नाले सां, उन में हिकिड़ो गेटअप ॾाढो सुठो आहे, लाइक उन में लॉन्ग बियर्ड आहे थोड़ी हिन खां बि, ऐं लॉन्ग हेयर्स आहिनि। सही ऐं हिकिड़ो ड्रामो कयो मां शहनाई AR वाइतां लास्ट ईयर, सही उन में ॾाढो डिफरेंट गेटअप हुयो, मॉल खे थोरो असां अञा इंक्रीज़ कयो, ऐं वार वॾा हुया, मुछूं हुयूं, सही ऐं उनजे अलावा मथां जेको तव्हांजो स्वेटर हूंदो आहे स्लीवलेस उहो हुयो, हेठां बैगी पैंट्स हुयूं जेकी मां वरी मुश्किल सां ॻोल्हे वठी आयुमि, अॼुकल्ह त ॾाढो मुश्किल आहिनि। त न पोइ मां लुंडे मां थियूं, छो मिलनि ई न पियूं, उन नयूं सिबजनि पियूं, टाइम न हुयो, मजबूरी हुई, जेकी अॼुकल्ह 60s में 70s में पायूं फुल बैगीज़, त उहे पैंट्स हुयूं, शर्ट हुई, मथां उहो अजीब हिकिड़ो गेटअप हुयो, हिकिड़ो खानसामा जो कैरेक्टर, त उहो लाइक सुठो गेटअप हुयो, बाक़ी त मज़ो ईंदो आहे न अहिड़ा गेटअप्स करण में, अहिड़ा कैरेक्टर्स करण में, मार्जिन मिलंदो आहे तव्हांखे। मां पर्सनली हर कंहिंजो उहो हर कंहिंखे हीरो थियणो आहे, ऑनेस्टली मूंखे हीरो न आहे थियणो, मक़सदु ठीकु आहे, ईअं न आहे ऑफर ईंदी त कंदासीं, आहे ऑफर इनशाला, मे बी थी वञे, मे बी रिजेक्ट थी वञे या का शइ थी वञे, पर पर्सनली शौक़ु न आहे हीरो थियण जो, पाण खे मज़ो ईंदो आहे कैरेक्टर, अगरि 2 सीन आहिनि, पर छो मुंहिंजो मञणु इहो आहे, अगरि परफॉर्म कंदे तव्हांखे पाण खे मज़ो नथो अचे त पब्लिक खे कीअं ईंदो, ॾाढो सिंपल आहे, त मां कोशिशि कंदो आहियां हिकिड़ो सीन बि कयां उहो जेको मूंखे पाण परफॉर्म कंदे मज़ो अचे, त इन करे कैरेक्टर ॾिसी, हाणे लास्ट टाइम मां हिकिड़ो कैरेक्टर कयो आहे, मूंखे AD हुयो, एसोसिएट डायरेक्टर सैफ अली दोस्त आहे, त मूंखे हुननि 2-3 कैरेक्टर ऑफर कया, मां चयो यार इहे नहीं, छो उहे सिमिलर कैरेक्टर्स हुया, ॿियो शायदि मुंहिंजे टाइप जन हुया, काफ़ी डिसेंट पढ़ियल लिखियल हू, मक़सदु मां चयो मां थोरो कैरेक्टर एक्टर त हिकिड़ो कैरेक्टर केर बि न पियो करे, को बि एक्टर न पियो करे, मूंखे हुन चयो यार अली भाई ये कैरेक्टर है कोई नहीं कर रहा यार, तो मां चयो बताओ, हाणे असां जहिड़े एक्टर खे उहो कोन थो करे न, माना असांखे ॾाढो बताओ, ॿुधाए न पियो, मां चयो बताओ तो, चई यार स्वीपर का कैरेक्टर है, माना सिंधी में चयो त भंगी बाले जो, मां चयो मैं करूँगा, करे आयोसि 3 ॾींहंनि जो कमु, त मार्जिन हूंदो आहे, मज़ो ईंदो आहे, तव्हांखे थोरो कम जो मौक़ो मिली न अहिड़ा कैरेक्टर्स करण में वाकई मज़ो ईंदो आहे। जॾहिं मां तेरी रज़ा ड्रामो अॼु खां कोई 4 साल पहिरियां कयो हुयो, 5 साल पहिरियां, त सनम बलोच हुई उन में, ऐं मां उन सनम बलोच जी बेस्ट फ्रेंड बि हूंदी आहियां, ऐं उन में मुंहिंजो मेड जो कैरेक्टर हुयो, ॾाढो सुठो कैरेक्टर, मैड ठीकु आहे, मेड जो कैरेक्टर हुयो, यानी घर जी हिकिड़ी मासी, पर सनम बलोच जी बेस्ट फ्रेंड, नंढे हूंदे खां उन्हनि जे घर में रही आहे, पली बड़ी उते ई आहे, पर जेको मुंहिंजो मार्जिन हुयो कैरेक्टर जो, पहिरें मां थोरी कंफ्यूज़ हुयसि, मां चयो अलाए मां करे सघां अलाए न करे सघां, मां हिन कैरेक्टर सां इंसाफ़ करे सघां न करे सघां, पर लिटरली जॾहिं उहो कैरेक्टर खुलंदो वियो, स्क्रिप्ट मिलंदो वियो, मां कमु कंदी वियमि, त मूंखे पाण खे फील थियो, ऐं मूंखे पाण खे लॻो त न मां सुठो डिसीजन वरितो हुयो। इहे कैरेक्टर्स जेके आहिनि न असांजी लाइफ में इलाही इम्पोर्टेंट हूंदा आहिनि, जिन खे असां सम्झंदा आहियूं त जेके रिलेट पिया कनि, तव्हांजी मक़सदु रिलेट कनि पिया, ईअं न त को बि अल्लामा इक़बाल जो शेर हो न, नहीं है कोई निकम्मी चीज़ इस ज़माने में, त निकम्मी का शइ बि न आहे, इन करे हर कैरेक्टर रिलेट पियो करे, ऐं तव्हां यकीन कयो त मां हिकिड़ी प्रोडक्शन में हुयमि कंहिं दौर में, अॼु खां 4-5 साल पहिरियां, एवरग्रीन प्रोडक्शन नालो आहे, तो मुझे उन्होंने अली भाई ऐसा तो नहीं बड़ा काम चाहिए आपको, लंबा काम चाहिए, मैं सर काम चाहिए, बड़ा छोटा कुछ नहीं होता, मुझे मञण इहो, अगर तुम सुठा आर्टिस्ट आयो न तो हिकिड़ो सीन काफ़ी है तव्हांजे लाइ, तव्हां सुठा आर्टिस्ट ना आयो, मां तव्हांखे हीरोइन या हीरो ठाहे छॾियां, को फ़र्क़ु न आहे पवंदो, आर्टिस्ट पाण ॿुधाए छॾींदो, हर को भी किस्म जो कलाकार, को भी टैलेंट है, वो सिंगर हुजे, म्यूज़िशियन हुजे, एक्टर हुजे, मॉडल हुजे, परफॉर्मर हुजे, तव्हां अगरि सुठा परफॉर्मर, अच्छा मां तव्हांजो ऑनेस्टली माना बार तव्हां साम्हूं वेठो, तव्हांजो कमु ॾाढो घटि ॾिठो आहे, मां चयो वरी सिंधी मीडिया सां उन हिसाब सां रहियासीं बि न, 6-7 साल थी विया आहिनि, पर जॾहिं बि ॾिठो माज़ी मूंखे हिते यादि आहे, मैविश जो कमु ॾिठो यादि आहे, त मां तव्हांजा मूंखे पूरो ड्रामो त शायदि न ॾिठो हूंदो, पाण बि एडी हूंदो हुयो हुन वक़्तु में, असिस्टेंट आहे, एतिरो टाइम न हूंदो हुयो, पर हिकिड़ो सीन ॾिसी ख़बर पइजी वेंदी आहे आर्टिस्ट आहे, अक्सर ईअं थींदो आहे त तव्हांजे लीड एक्टर खे साम्हूं वारो सपोर्टिंग एक्टर बीट करे वेंदो आहे, त उहो परफॉर्मर ते डिपेंड थो करे, त तव्हां हुनखे कंसीव छा था कयो, केतिरी सचाई सां था कयो, केतिरो तव्हांखे कम सां इश्क आहे, मोहबत आहे, इहे सभु शयूं जॾहिं मिली थींदियूं आहिनि त पोइ बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं तव्हांजो मतिलबु हाणे फ्यूचर प्लान छा आहे, तव्हांखे मूवीज़ डायरेक्ट ही करणियूं आहिनि, या तव्हांखे मतिलबु वेब सीरीज़ जी तरफ़ बि अचिणो आहे, तव्हांखे एक्टर बि थियणो आहे, या जस्ट यू वांट टू बी अ मूवी डायरेक्टर? अच्छा मैम, बिल्कुलु ऑनेस्टली हिन में फर्स्ट ऑफ ऑल त एज़ एन एक्टर कमु करणो एम आहे, मक़सदु उहो त अंदरि आहे न, सही, त उहो सभिनि मां अलॻि थी वियो, त फर्स्ट ऑफ ऑल आई एम एन एक्टर, कमु हले पियो, मिले पियो, अच्छा को दौर हूंदो जॾहिं असां पाण बि स्ट्रगल कंदासीं, ऐं पाण उते रीच आउट करे असां कोशिशि कंदासीं त
सर काम चाहिए और थींदो आहे उन में को शर्म बि न आहे छो कि असांखे को सुञाणींदो बि कोन हो कमु ॾींदा बि कोन हुया त उन वक़्तु असां वॾा अप्रोच कंदासीं त यार कम जे लाइ हाणे उहा शइ स्टॉप करे बि छॾी आहे कुझु हद ताईं थी बि वई आहे प्रोडक्शन वारा सुञाणे पिया पाण कॉल ॾींदा त हाणे माना अप्रोच करणु छॾे ॾिनो त कमु घुरण जी मक़सदु उहो घटि थी अला जे करम सां उहो अला जी महिरबानी आहे छो कि ज़मीनी ख़ुदा घणा आहिनि ऐं उन्हनि सां जहिड़ो आहे सिधो कंदो आहे त कमु पाण लाइ ॾिए पियो ॿी तरफ़ जेकी प्रोडक्शन आहे उहा ऑनेस्टली उन में सिर्फ़ु 2 शयूं आहिनि सीधी सी ॻाल्हि आहे उहो पंहिंजो फाइनेंस बि आहे बिज़नेस बि आहे अच्छा उनजे अलावा पोइ असांजो फ़र्ज़ु आहे असां कॉन्टेंट खे किथे खणी था वञूं हाणे जीअं तव्हांखे ॿुधायो रम्स को शाहकार न बीजे हिकिड़ी ॾाढी सुठी शइ आहे अॻिते मूं वटि कुझु कॉन्टेंट आहिनि ॾाढा जानदार आहिनि हिकिड़ी अॻिते मूं वटि फिल्म आहे अनइम्पोर्टेंट जे नाले सां जंहिंमें नंढड़ी हिकिड़ी छोकिरी माउ पीउ जी प्रेज़ेंस में ग़ाइबु थी वञे घर मां ॾाढा सुठा मैसेजिस ते कमु आहिनि त उहो असांजो पंहिंजो पार्ट आहे त असां उनखे प्रोडक्शन जे थ्रू पब्लिक जे लाइ कहिड़ो कमु था करे सघूं प्रोडक्शन लेवल छा था थी सघनि ठीकु आहे उन में क्वालिटी कॉन्टेंट छा आहे उन में आर्टिस्ट छा आहिनि उन में मैसेज छा आहे इन करे बि कयूं पिया कंहिं हद ताईं ज़ाहिर ॻाल्हि आहे बिज़नेस जो बि हिसो आहे छो जे करे तव्हां बि माशाल्लाह पाण होस्ट आहियो एंकर आहियो एक्ट्रेस आहियो तव्हांखे साइड बिज़नेस हिकिड़ो अक्सर सीनियर जेतिरा हूंदा आहिनि चवंदा बेटा साइड बिज़नेस लाज़मी करना सिर्फ़ु एक्टिंग के ऊपर नहीं सही ॻाल्हि आहे त पोइ साइड बिज़नेस उहो छो न कयां जेको अलाह मूंखे प्लस पॉइंट ॾेई छॾियो आहे सुठे उस्तादनि सां रहियमि मामा आरिफ बलोच ख़ैर मोहम्मद कहिड़ो साहिबु इमरान अली पंजाबी हिकिड़ो असांजो डायरेक्टर हूंदो अली अकबर भाई सां बि कमु कयो आहे अली अकबर पठान सां जॾहिं सुठनि माण्हुनि सां सिखियासीं ऐं कुझु शयूं गेन कयूं ॿिया बि कुझु उस्ताद माना इल्मु त किथां बि मिले सिखी वठो पोइ हिकिड़ो प्लस पॉइंट आहे जॾहिं एज़ डायरेक्टर एज़ प्रोड्यूसर एज़ राइटर कमु करे सघूं था त पोइ उनखे कैश कयूं पिया लॻा पियूं बाक़ी अलाह पब्लिक जे न न सुठी ॻाल्हि आहे जीअं तव्हां कॉन्टेंट जी ॻाल्हि था कयो ऐं मां मूवीज़ जे हवाले सां ई वधीक ॻाल्हाइणु चाहींदसि छो त पास्ट में असांजी मूवी इंडस्ट्री बिल्कुलु डिस्ट्रॉयड हुई ऐं वरी सां जेको आहे असां उन्हनि खे सुठो जेकॾहिं कॉन्टेंट ॾियणु शुरू कयो आहे ऐं थिएटर्स में वञणु माण्हुनि शुरू कयो आहे फैमिलीज़ वञणु शुरू कयो आहे हिकिड़ो सुठो एंटरटेनमेंट आहे न वीकेंड ते भला छा कजे हींअर वीकेंड ते हींअर असां वटि करण लाइ कुझु आहे ई कोन्हे स्पेशली कराची में त कुझु बि कोन्हे को केतिरो दफ़ो सीवियूं ते वेंदासीं भई केतिरो दफ़ो जेको आहे किथे मॉल में हलिया वेंदासीं हाणे बेज़ार थी विया आहिनि माण्हू इन्हनि शयुनि खां बि सिनेमाज़ खुलिया आहिनि मूवीज़ सुठियूं लॻनि थियूं वञनि था पर ॻाल्हि हिते इहा बि आहे त कॉन्टेंट असांजो कॉन्टेंट सुठो हूंदो त असांजी मूवी सुठी हूंदी ऐं हींअर कॉन्टेंट त मुंहिंजे ख़्याल सां कमु थी कॉन्टेंट ते माशाल्लाह हाणे बहितर कमु पियो थिए जीअं क़ाइदे आज़म अगरि तव्हां ॾिसणु वेंदो ॾिठो हूंदो हिकिड़ो ॾाढो सुठो मैसेज आहे पर मूंखे जेको फील थींदो आहे पंहिंजी पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री ऐं ड्रामा इंडस्ट्री खां जेको मुंहिंजो हिकिड़ो इख़्तिलाफ़ रहंदो आहे उहो इहो त मां चवंदी आहियां त जेके ड्रामाज़ में कमु था कनि उहे मूवीज़ में न कनि ईअं बिल्कुलु ईअं सही ऐं जेके मूवीज़ में कनि था उहे ड्रामाज़ में कमु न कनि ठीकु आहे उनजो रीज़न इहो आहे त ड्रामा ते बि उहे ई आहिनि स्क्रीन ते बि वॾी स्क्रीन ते बि उहे ई आहिनि फ़र्क़ु महसूसु नथो थिए ठीकु आहे अच्छा इन में 2 शयूं जेको आहे न इन में हिकिड़ो नंढड़ी कन्फ्यूजन आहे कॉन्फ्लिक्ट आहे उहो नंढड़ो इहो आहे ॾिसो इंडिया में न इंडिया मक़सदु असां उनखे डिस्कस नथा करणु चाहियूं पर मक़सदु छो जे करे असां वटि कंहिं न कंहिं हद ताईं उहो पाइनियर थी उनखे कंपेयर कंदा आहियूं ॾिसो या ॿिए कंहिं बि कंट्रीज़ में थींदो इहो आहे त उन्हनि जे कंट्रीज़ में उन्हनि जे मज़हब में उन्हनि जी परवरिश में इहे शयूं शामिलु हूंदियूं आहिनि त हू शोबिस सां या कंहिं बि टैलेंट सां कला सां रिलेट हूंदा आहिनि मां तव्हांखे लास्ट टाइम बि चयो त असां वटि कोई एक्टर पैदा थींदो आहे तव्हां ॿुधायो छा चवंदा आहिनि असां बेसिकली पॉइंट ऑफ व्यू पाकिस्तान सां एशिया में हिकिड़ो इहो मसइलो एशियन में पाकिस्तान जो हाणे थींदो छा आहे फिल्म जा टीवी जा ऐं थिएटर जा इवन स्टेज जा आर्टिस्ट 3 अलॻि आहिनि 3 अलॻि प्लेटफॉर्म्स आहिनि असां सां सिर्फ़ु मसइलो एतिरो आहे तव्हां मूंखे ॿुधायो मक़सदु हिते नापा आहे आर्ट्स काउंसिल आहे आर्ट्स काउंसिल त लाइक बसि ईअं ई आहे नापा अगरि तव्हां चओ हाणे तव्हां ॿुधायो त इन जे अलावा ॿियो कोई इदारो तव्हांखे ख़बर आहे अहिड़ो नालो ज़हन में आहे जेको एक्टिंग पढ़ाए पियो या रिलेट असांजे टैलेंट सां हिकु त नंढो इदारो आहे हर को जेको अफोर्ड बि न पियो करे सघे 10 शूज़ आहिनि ॿियो वरी मुखालिफ़त घणी आहे तव्हांखे बि मिली हूंदी मूंखे बि मिलंदी सभिनि खे आर्टिस्टनि खे हिकु त मुखालिफ़त केतिरा माण्हू फेस करे बर्दाश्त करे अॻिते निकिरंदा आहिनि कुझु त डिग्रेड थी डिसार्ड थी पोइ हिते हलिया वेंदा आहिनि इहे इशूज़ हाणे असां टोटल एक्टर थी या सभिनि मां बिल्कुलु इनखे सिंप्लीफाई कयां न त उहो इहो आहे त असांजी इंडस्ट्री तमामु नंढी आहे ठीकु आहे इन कंपेरेटिवली ॿियनि अगरि तव्हां वर्ल्ड वाइड कनेक्ट कंदव हाणे नंढी इंडस्ट्री में टोटल कमु ई ओतिरो आहे
प्लेटफॉर्म जेतिरा बि तव्हां इन्हनि खे अगरि तव्हांखे वधीक था लॻनि त सफ़ा घटि आहिनि ॿियनि कंट्रीज़ जे हवाले सां। हाणे माण्हू सफ़ा घटि आहिनि, असां अॻिते तयारु करण जे लाइ तयारु न आहियूं। अच्छा ॿिया जेके हीरोज़ आहिनि, जेके हीरोइन्स आहिनि, मोस्टली पाण प्रोड्यूसर आहिनि त हीरो पिया अचनि। ॾिसो 10 शयूं आहिनि हिन में। हाणे फिल्म जो ऐं टीवी जो एक्टर अलॻि कीअं थींदो, जॾहिं तव्हां आर्टिस्ट पैदा कंदव, जॾहिं तव्हां प्लेटफॉर्म ॾींदव, जॾहिं तव्हां मेरिट ते कास्ट कंदव। तव्हांखे असांखे ख़बर न केतिरो मेरिट जो गलो घोटियो वेंदो आहे। सही ॻाल्हि, ठीकु आहे, केतिरी जायुनि ते पर्चियूं ईंदियूं आहिनि। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। माना ऑनेस्टली मां वेठो आहियां, मां पंहिंजी त ॻाल्हि करण बि बेकार हुई। मूंखे थियो आहे लीड ऑफर हुयो, लीड ॿियो को अची वियो, हुनजो राइट हूंदो अञा सुठो हूंदो, पर ऑफर थियो इट मीन्स कुझु हुयो। 10 जायुनि ते ईअं छो पियो थिए, नेपोटिज़म, इहे 10 शयूं इन टाइप जी शयूं आहिनि। हाणे थिए छा थियो, तव्हां वटि आर्टिस्ट आहिनि ई कोन, तव्हां वटि टोटल 100 माण्हू आहिनि। हाणे तव्हां मजबूरी आहे टीवी बि उन सां ई कंदव, फिल्म बि उन सां कंदव, थिएटर बि उन सां कंदव। अगरि तव्हांखे थिएटर, फिल्म ऐं टीवी जा माण्हू आर्टिस्ट अलॻि करणा आहिनि, ऐं तव्हांखे ख़बर न सिर्फ़ु आर्टिस्ट जो इशू न आहे, फिल्म जो डायरेक्टर बि अलॻि हूंदो, फिल्म जो DP बि अलॻि हूंदो, फिल्म जो टेक्निकल स्टाफ सभु अलॻि हूंदो। असां वटि एक्शन न आहे, असां वटि कोरियोग्राफी न आहे, जंहिंजी तमामु घणी ज़रूरत आहे प्रॉपर करण जी। त पोइ इहो कीअं थींदो, जॾहिं तव्हां इंस्टीट्यूट खोलींदव, जॾहिं तव्हां माण्हुनि खे मेरिट ते कमु ॾियणु शुरू कंदव, जॾहिं तव्हां अप्रोच कंदव, जॾहिं तव्हां इहो आम कंदव त हीअ शइ, हीअ कमु एॾो बुरो न आहे। पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे जेको दोस्त यार जेके चाहिनि पिया अचनि, उन्हनि खे तव्हां सपोर्ट कंदव, प्लेटफॉर्म ॾींदव ऐं इहो मैसेज कन्वे कंदव। सही, तव्हां वटि आर्टिस्ट जी गिनती जा 40-50 आहिनि, त छा कंदव, टीवी ते अलॻि करे आणियो, स्क्रीन ते अलॻि करे आणियो। इहा ॻाल्हि सही ॻाल्हि आहे। इहे इशू ऐं वाकई आर्टिस्ट, असां वटि टैलेंट तमामु घणो आहे, पर चांस, टैलेंट घणो आहे न, चांसिस न आहिनि न। चांस, ॻाल्हि उहा आहे, चांसिस कोन था मिलनि, इदारा कोन्हनि के उहे एक्टिव इदारा कोन्हनि, उन लेवल जा रियलिटी शोज़ नथा थियनि जिथां असां टैलेंट हंट करे सघूं। काफ़ी लैब्स आहे, एॾी शयुनि जी असां वटि घटिताई आहे। ख़ैर हाणे बहितरी ॾांहुं वञनि पिया, ॾिसूं छा थो थिए, आई होप थियणु खपे। इंशाअल्लाह। पर जेके कनि पिया उहे त पंहिंजी महिनत कंटिन्यू कनि। तव्हां यकीन कयो, ऑनेस्टली मां इलाइक़े में हूंदो न, मक़सदु कंहिं दौर में त न थींदो हू बड़ा आया एक्टर बड़ा, हाणे जॾहिं कमु हलियो त तव्हांजा रिलेटिव्स, तव्हांजा नेबर सभु आहिस्ते आहिस्ते न यार हली वई। पर इन शइ खे तव्हांखे फेस त इलाही करिणो पियो। जी ॾाढो ॾाढो, मां पाण सैयद आहियां, मूंखे सभिनि खां पहिरियां तानो त इहो मिलंदो आहे, शर्म न त इहा सैयद थी। मक़सदु लाइक अच्छा उहे जेके इलाइक़े जा माण्हू हूंदा हुआ, दोस्त यार या पड़ोसी नेबर्स हूंदा हुआ, या कुझु रिलेटिव्स हूंदा हुआ, जेके शुरू में मज़ाक तक उॾाईंदा हुआ, यार हिन फील्ड में छा आहे, तोखे छा मिलंदो। हाणे उहे छा थियो, उहे चवणु शुरू करे छॾिया आहिस्ता आहिस्ता, यार हमें बि काम दिलाओ। मां यकीन कयो, अगरि को मुंहिंजे इलाइक़े में हिकिड़ो छोकिरो ॾाढो सुठो सिंगर आहे, मां 3 दफ़ा हुनजे घर वियुमि पर्सनली, मां चयो इतने अच्छे सिंगर हो, ॿाहिरि निकिलो असां सां। अच्छा ॿियो पब्लिक अगरि ॾिसे पई, हिकिड़ो इहो बि वॾो मसइलो आहे, अगरि तव्हां में को टैलेंट आहे, तव्हां शर्मायो था, तव्हां घबरायो था, या तव्हां सोचो था त मूंखे न KTN या को इदारो या को डायरेक्टर घर अची अप्रोच कंदो, यार तूं त वाह शाहरुख खान आहे, शाहरुख खान बि घर मां भॼी वियो, त मूंखे तव्हांखे निकिरणो पवंदो। तव्हां में टैलेंट आहे, उनखे तव्हां बि त कुझु कयो न, सिर्फ़ु इदारा या गवर्नमेंट न आहिनि। तव्हां रीच आउट ई नथा कयो, तव्हां मक़सदु अली सैयद या किरण साहिबा या जेतिरा बि माण्हू हिते कमु कनि पिया, उन्हनि जी पंहिंजो हिकिड़ो वर्थ, हिकिड़ो ग्रिप ठाही आहे ऐं हिकिड़ी स्ट्रगल कई आहे, पर असां ई तव्हां निकितासीं। ईअं न थियो त घर वेठासीं ऐं को डायरेक्टर प्रोड्यूसर घर अची असांखे कास कयो, त तव्हां निकिरो, कोशिशि कयो, ऐं इंशाअल्लाह अल्लाह जी ज़ात वॾी आहे, सभिनि खे मिले थो। शोएब भाई, आप कैसे भागकर आए थे म्यूजिक की तरफ? ऐसा नहीं है बिल्कुल भी। ये आपको म्यूजिक खुद खींच कर लाई थी? नहीं, ये भी नहीं है। असल में मेरे जो बड़े ताया हैं, सबसे पहले लाहौर में, हाँ वो तो आपने बताया था, वो एक सहाफ़ी भी थे, यानी कि, और मशरिक अखबार के ओनर एडिटर भी कह सकते हैं उनको। उनका पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री से बड़ा ताल्लुक़ था। उसमें बहुत सारी फिल्में, चांद सूरज, मुलाकात, वहीद साहब की बहुत सारी फिल्में उन्होंने प्रोड्यूस भी की, खुद भी की उन्होंने, कुछ रोल्स उन्होंने भी किए। और दूसरी बात ये है कि आपको पता है कि पूरी फैमिली मेरी तकरीबन एक्टिंग से वाबस्ता है, म्यूज़िक से नहीं। म्यूज़िक में मेरे जो बड़े भाई, जैसे मैं कह सकता हूँ शहरियार रज़ा शहरी, उन्होंने कदम रखा, उनको देख के हमें शौक़ हुआ। तो पीछे रेफरेंसेस बहुत अच्छे थे, तो असातिज़ा बहुत अच्छे मिले, उस्ताद बहुत अच्छे मिले। आपको क्यों लगा, वैसे आज मैं आपसे ये सवाल करना चाहती हूँ, आपको क्यों लगा कि आपको, मुझे लगा मैं म्यूज़िक का ही आदमी हूँ। क्यों? बिल्कुल। क्यों? कुछ और मतलब लाइफ में कुछ आपने कोई जॉब या कोई ऐसी चीज़ कभी ट्राई नहीं की कि मुझे कुछ और फील्ड मिल जाना चाहिए? अंदर से एक फील होता है, एक रूह होती है, तो इंटरेस्ट मतलब पहले यही था कि नहीं, या तो एक्टिंग तो आई नहीं, कोशिश बड़ी की, लेकिन अच्छा की थी आपने? कोशिश बहुत की। फिर मैं सिंगिंग सीखने के लिए गया। पहले मैं सिंगर ही फील्ड में हुआ, लेकिन उसके बाद फिर मुझे इंस्ट्रूमेंट से ज़्यादा लगाव होना शुरू हो गया। तो फिर क्रिकेट छोड़ने के बाद म्यूज़िक ही,
और म्यूज़िक एक ऐसा जॉनरा है, आप खुश हों या गम हो, ये आपका साथी ही म्यूज़िक। मैं अगर बहुत ज़्यादा सैड होता हूँ तो मेरे साथ ये पियानो कीबोर्ड होता है, अगर मैं बहुत ज़्यादा खुश भी होता हूँ तो मेरे साथ ये म्यूज़िक होता है। ये सबसे मुझे अच्छा लगता है। हाँ, ज़बरदस्त। चलो ये तो बहुत ही अच्छी बात है। अली असां वटि कुझु सवाल आहिनि तव्हांजे लाइ, कुझु रैपिड फायर आहे, असां तव्हां सां गॾु खेलंदासीं। सो पहिरियां त मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो स्टार कहिड़ो आहे? अच्छा मां लाइक स्टार्स इन करे हू न आहे, मां तव्हांखे मंथ ॿुधाए सघां, स्टार तव्हां पाण ॾिसी वठियो, छो मूंखे स्टार्स ते बेसिकली बिलीव आहे इन टाइप जो। तकदीर उनके भी होती है जिनके हाथ नहीं होते, तो इन करे स्टार ते क्या सितंबर जी विदाशा आई थिंक एरीज। न सेप्टेंबर आयो त तव्हां डेट कहिड़ी आहे? 4th त तव्हां वर्गो थियो। वर्गो थियो तव्हां। हलो उहो त तव्हां ॿुधाए चुका आहियो, तव्हांखे बिलीव न आहे हिन ते। अच्छा, जंहिं बचपन खां वठी असां ख्वाब ॾिसंदा आहियूं त वॾे थी असांखे हीउ थियणो आहे, हीउ थियणो आहे, छा तव्हां जेको ख्वाब ॾिठो उहो तव्हांजो पूरो थियो? मैम बिल्कुलु थियो आहे। मां तव्हांखे ऑनेस्टली ॿुधायांव, अॼु खां को 17-18 साल पहिरियां जॾहिं ॿारनि खे ख़बर बि न हूंदी आहे छा हूंदो आहे, असां हिकिड़े ट्यूशन सेंटर में पढ़ंदासीं, फौज़िया अकेडमी नालो हुयो न, सर शायदि हूंदा, त असां को 17-18 ॿार ईअं लाइन सां वेठासीं। अॼु खां 18-20 साल पुराणी ॻाल्हि ॿुधायांव, त सर सभिनि खां पुछो भई क्या बनोगे क्या बनोगे क्या बनोगे, त मोस्टली जेको असां ॿुधंदा आहियूं वॾनि खां या असांजा घर वारा सेखारींदा, 3 ऑप्शन ईंदा हुया हर ॿार जा, डॉक्टर, इंजीनियर, फौजी और पायलट। त मोस्टली सभिनि जा जवाब हुया। त वाहिद हिकिड़ो छोकिरो खां नंढो मक़सदु हूंदो बि थोरो वीक ऐं इन तरह मां चयो सर मां एक्टर बणंदो, त उन्हनि ईअं ॾिठो मक़सदु उन दौर में बि मक़सदु उहे हैरान हूंदो यार ये वाला जवाब, मक़सदु 20-22 ॿार में हिकिड़े ॿार जो अहिड़ो जवाब में सर एक्टर बणंदो। ज़बरदस्त। स्कूल में मां एक्टिंग वधीक कंदो, पढ़ंदो घटि। अच्छा, फील्ड ऐं कोई अहिड़ो वर्ड? ओके, ब्रेक जो टाइम थी वियो आहे, मूंखे इशारो अची वियो आहे, त ब्रेक खां पोइ वरी असां हिनखे कंटिन्यू कयूं था। जी व्यूअर्स, वक़्तु थियो ब्रेक जो, करणु वञो जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿिए तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं अली सां असां ब्रेक खां पहिरियां जेको आहे रैपिड फायर खेली रहिया हुआसीं, त उनखे ई कंटिन्यू कंदासीं। अली, जीअं तव्हां जेको आहे पंहिंजी करियर जे हवाले सां बि ॻाल्हि कई, स्टार जे हवाले सां बि ॻाल्हि कई, सो असांखे ॿुधायो त तव्हांजी ड्रीम कार कहिड़ी आहे? ड्रीम कार व्हीकल मैम, ड्रीम कार लाइक मां थोरो जेको आहे न स्टेटस कॉन्शियस आहियां। मक़सदु ओके आहे, जॾहिं वक़्त जे हिसाब सां माण्हू जेतिरो इंक्रीज़ कंदो शयुनि खे, जेतिरो अपग्रेड थींदो, त उन हिसाब सां व्हीकल बि अपग्रेड थींदी। हा, पर अॼुकल्ह हिकिड़ी मूंखे थोरी नंढी गाॾियूं वणंदियूं आहिनि, मक़सदु घणो हैवी शयूं पसंदि आहिनि, त किया पिकांटो हिकिड़ी सुठी गाॾी आहे। ओके, उहा में बि जल्दी सही। तव्हां कहिड़े शहर खां बिलोंग कयो था, मतिलबु तव्हां किथे ॼावा आहियो, किथे तव्हांजी? ॾाढो सुठो सवाल, मां चाहींदुमि इहो त हुजणु खपे। मां ज़िला दादू, ॻोठ खानपुर, ख़ैरपुर नाथन शाह खां 6 किलोमीटर जो डिस्टेंस आहे। कानपुर में पैदाइश आहे। त तव्हांजो जेको शहर आहे उहो कहिड़ी वजह सां फेमस आहे? अहिड़ी हुनजी कहिड़ी ख़ासियत आहे जंहिंजे करे उहो फेमस आहे? मैम 2 शयूं आहिनि, हिकिड़ो उस्ताद बुखारी साहब, हिकिड़ो उस्ताद मंसूर सगीरानी साहब। वाह, इहे 2 शयूं आहिनि। या ईअं मोहबत जे हवाले सां ॾाढो उहो आहे, पर टैलेंट ऐं मक़सदु इहो लाइक पहिरियों। सही, ज़बरदस्त। तव्हांखे अॼु ॾींहं ताईं कंहिं बेस्ट फैशन एडवाइस ॾिनी जंहिंखे तव्हां फॉलो कयो बि हुजे या न बि कयो हुजे? मैम कंहिं न हज़ारनि ॾिनी आहे, छो जे करे बेसिकली मां कैरेक्टर एक्टर आहियां, त कमु कंदो मुंहिंजे कैरेक्टर ते। लाइक तव्हांखे ॿुधायो स्वीपर जो कैरेक्टर हुजे, बस कंडक्टर जो हिकिड़ो मां कैरेक्टर ॾाढो वायरल थियो, त काफ़ी वायरल थियो, मक़सदु 8 मिलियन व्यूज़ आहिनि हुनजे मल बि। हाणे हुन में मां छा फैशन, ऐं मां अॼु बि तव्हांजे शो जे लाइ थोरो वेल ड्रेस थी आहियां, सादो माण्हू आहे मां, बिल्कुलु नॉर्मल शॉर्ट्स में। सही। ऐं अॼु ॾींहं ताईं बेस्ट कॉम्प्लीमेंट कहिड़ो मिलियो आहे? हा मैम, बेस्ट कॉम्प्लीमेंट हिकु ॿ दफ़ो जेको मिलियो, उहो मां कंहिं ऑडिशन में वियुमि त मूंखे कंहिं चयो, त प्रोडक्शन हेड चयो तव्हांजे, त यार आप नवाज़ुद्दीन सिद्दीकी टाइप के एक्टर हो। ऐं ॿियो सलीम मेराज साहब तमामु ग्रेट एक्टर आहिनि पाकिस्तान जा, आई थिंक सभिनि वॾा एक्टर, उन्हनि चयो त यार तुम अॻिले सलीम मेराज हो, त ख़ुशी थी। ज़बरदस्त, ज़बरदस्त। कंहिं हद ताईं न न, बेस्ट कॉम्प्लीमेंट्स आहिनि। ऐं इंसान जी कोशिशि बि इहा ई हूंदी आहे त जेकॾहिं पंहिंजे करियर में कोई बि सुठो कमु करे थो, त ही और शी दे डिज़र्व्स अ बेस्ट कॉम्प्लीमेंट फ्रॉम अदर्स। इहो हक़ आहे, इहो हर कंहिंजो हक़ आहे। अच्छा, व्हाट मेक्स यू हैप्पी? मैम
ॿियनि जी ख़ुशी। अगरि तव्हांजे ऑल अराउंड माण्हू हैप्पी आहिनि त तव्हां हैप्पी आहियो। And what makes you scary? मुंहिंजे बारे में पर पोइ मक़सदु मुंहिंजे बैक ते अगरि केरु चए इंसानु बुरो आहे त ॾाढो ख़तरनाक आहे। इहो कोशिशि इहा आहे त सुठे अल्फाज़नि में यादि रखे माण्हू। इहो ॾाढो डिॼ रहंदो आहे, को इहो न सोचे त यार कंहिंखे माना तकलीफ़ न ॾिनी हुजे, कंहिंजी दिलि आज़ारी न कई हुजे, इहो डिॼ वठंदो आहे कंहिंसां कुझु ग़लति। हिकिड़ो ज़बरदस्त सवाल करण वारी आहियां तव्हांखे सही सही जवाबु ॾियणो आहे। मां सही जवाबु थो ॾियां, ईमानदारी सचो माण्हू सां। आहियां। Have you ever been in love? नो कमेंट। नो कमेंट जी त हिते गुंजाइश ई कोन्हे न। मां तव्हांखे छा चयो त तव्हांखे ईमानदारी सां जवाबु ॾियणो आहे। Have you ever been in love or not? Just say yes or no, that's it. न उन खां पहिरियां हिकिड़ी शइ जी कंफर्मेशन कयो हा त इहो ई सवाल अॻिते कंटिन्यू न थींदो आहे। अॻिते मीन्स मक़सदु इन खे कंटिन्यू न कयो न, पोइ इन जे कई न सवालात मां उन मां सवाल न कढंदमि। जस्ट आई वांट टू नो दैट हैव यू एवर बीन इन लव एंड और नॉट? मैम आई थिंक दुनिया में कोई अहिड़ो माण्हू न आहे जंहिं कंहिंसां मोहबत न कई हुजे या जंहिंखे मोहबत थी न हुजे। कई हुजे बिल्कुलु सही आहे। मतलब कई आहे न। चोरी कई भला कॾहिं? चोरी कई कई? पर छा चोरी मां कयो? तव्हांखे सची पियो ॿुधायांव, दिल खां अलावा जेको चवंदव। दिलि काथे चोरी कई, दिलि ये असांजी कूड़ चोरी आहे, थी। यो कूड़ आहे। दिल दिल ई चोरी चोरी कई, ये थी। कर लिया, वो कर लिया। दिलि असांजी चोरी थी, असां दिलि चोरी न करे सघियासीं। पर ख़ैर नंढे लाइ हिकिड़ो वॾो यादगार वाक़ियो। अच्छा इहो इन करे बि आहे त माण्हुनि खे थोरो सबक़ु मिले। वालिद साहिबु ॾिनो मूंखे, मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी 8-9 साल एज हुई, 8 to 9 year old। त उन वक़्तु छा थींदो हुयो, तव्हांखे अगरि यादि हुजे त लीटर कोल्ड ड्रिंक ईंदी हुई गिलास में, मिरर में। त उहा ईंदी आई थिंक उन दौर में 40 जी अलाए 30 जी। त मां खेॾंदो हुउमि पटी गेम ऐं लूडो जेको हूंदो आहे डब्बू कैरम बोर्ड, वॾी साइज़ में हुनखे डब्बू चवंदा आहिनि। मां हुन ॾाढो सुठो प्लेयर हुयुसि। सही। त वालिद साहिबु सख़्तु हुया, उन दौर में 2 रुपया 3 रुपया ॾींदा हुया त ताकी बिगड़े न अॻिते। उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी परवरिश जो उहो हिसो हुयो। उन्हनि छा कयो, महिमान आया घर में, कुझु उन्हनि घुराई कोल्ड ड्रिंक। त साजिद भाई हिकिड़ो दुकान वारो आहे एरिया में, उतां वॾो भाउ वठी आयो। हाणे मूंखे वरी वॾो भाउ बिज़ी माण्हू आहे, किथे जॉब पर्सन आहे, हाणे वरी वेंदो न वेंदो, मूंखे गेम जा पैसा खपनि, मूंखे हुया कोन। मां ताड़े रखी 2 ॾींहं पहिरियां। जॾहिं भाउ जो हुन गैप आयो, मां उहा बोतल खणी हलियो हुयुमि। साजिद भाई हुया, साजिद भाई वो 40 रुपए की थी, 10 रुपया वापसि मिलणा हुया, उहा चोरी कया। अगले ॾींहुं इत्तेफाक सां भाई पहुची वियो। भाई यार वो कोल्ड ड्रिंक चाहिए यार, वो कोल्ड ड्रिंक देनी थी, वो तो दे गया छोटा भाई अली। भाई चयो अच्छा। भाई वञी बाबा खे ॿुधायो, तव्हां यकीन कयो 8-9 साल एज हुई। बाबा टिफणी जंहिंखे चवंदा आहिनि सिंधी में, उहा गरम करे हिते आई। 1-1.5 निशान हुयो मूंखे। पर उन खां पोइ नसल में चोरी न थींदी असांजे। इहो माना परवरिश जो हिसो आहे। केरु ॿार हुयासीं, चोरी चई बि सघो था, पर इहो ज़रूरु आहे त वालिद साहिबु जेको कयो उन खां पोइ सम्झ में अची वियो त न यार सुठो कमु कयईं। परवरिश जो हिसो आहे। जेको न त वरी तव्हांखे इहो कमु न न त करणो वेठो पवे। हुजां, वेंदे वेंदे कुझु शयूं गाइब थी वेंदा तव्हांजो। ज़बरदस्त। तव्हांखे $1 million मिलनि, छा कंदा? सिंधी फिल्म ठाहींदुमि, तमामु वॾे लेवल जी सिंधी फिल्म ठाहींदुमि। इहो मुंहिंजी ख़्वाहिश आहे, ख़्वाब आहे, इंशाअल्लाह अल्लाह कंदुमि। ज़बरदस्त। हलो सुठी ॻाल्हि आहे। तव्हां नेटफ्लिक्स त यूज़ कंदा ई हूंदा, हा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। त इहो बि ॿुधाए छॾियो, पंहिंजो पर्सनल अकाउंट अथव या ॿियनि जो चोरी कंदा आहियो, ॿियनि जो हलाईंदा आहियो? चोरी न कंदा आहियूं, ॿियनि खां वरितल आहे। वरितल आहे, उहो ई न, चोरी थी। टाइम ई न आहे में पर कल्ह जेको आहे हिकिड़ो जेको आहे इहो बि पढ़ियो हुयो सोशल मीडिया ते, त जेको बि नेटफ्लिक्स जो अकाउंट शेयर कंदो उनखे चार्ज थींदो। मैम जेको कंदो हुनखे थींदो, मां त वठां पियो। त पोइ तव्हां खां वठी छॾींदा न पासवर्ड अकाउंट। उहो हिकिड़ी अलॻि शइ आहे। हिते कॉल वठंदासीं, हली कॉल खां पोइ जेको आहे ॻाल्हियुनि खे जेको आहे कंटिन्यू कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। अच्छा कॉल न आहे, कॉल ड्रॉप थी वई मुंहिंजे ख़्याल सां। अच्छा तव्हांजो फ़ोन किथे आहे? ॿाहिरि कढी रखोसि न। ओके, हाणे तव्हांजे फ़ोन में जेको लास्ट गूगल सर्च आहे उहो ॿुधायो। लास्ट गूगल सर्च जेको आहे उहो ॿुधायां, मां ॾेखारे बि छॾींदुमि 10 मिनट त मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। न फ़ोन मां। अच्छा ॾिसी ॿुधायो। असां ईअं एतबार थोरी कंदासीं। मां गूगल सर्च लास्ट गूगल सर्च ॾिसूं कहिड़ो आहे तव्हांजो। लास्ट गूगल सर्च आहे जी MS मार्वल TV सीरीज़ कास्ट। चएगा मूंखे चाहींदसि मां। ठीक है। न उन जो रीजन है कि पाकिस्तानी एक्टर्स। नंबर केड़ो आहे? लास्ट डायल्ड नंबर केड़ो आहे?
लास्ट डायल नंबर एनडी शर्मा। ॾिसणु अच्छा इहो चाहींदसि। बि ॾिसंदा आहिनि। अच्छा मोस्टली हूअं हिकिड़ो ॿियो नंबर हूंदो आहे जेको हमेशह लास्ट डायल हूंदो आहे, पर कंहिंजे अॼु खे त पुछां अॼु पई। एनडी शर्मा आहे। ऐं मिस्ड कॉल, लास्ट मिस्ड कॉल एनडी शर्मा। मां 10 मिनट लेट आयो आहियां तव्हांजे शो में, ग़लती डायरेक्टर साहब सॉरी। अच्छा तव्हांजी फज़ूल तरीन इंडोर शॉपिंग ते विया हुजो या ईअं शॉपिंग ते विया हुजो, फज़ूल तरीन इम्पल्स बाय तव्हांजो कहिड़ो हुयो, मतिलबु जंहिंमें तव्हांजी नीड बि न हुजे, ज़रूरत बि न हुजे, बट यू गेट इन टू इट और मैम, तव्हां बाय करे वरिती हुजे? हाँ सुठी ॻाल्हि आहे, इन ते हुजण बि खपे। ग्लासिस लाइक मुंहिंजी अहिड़ी मूंसां आदत आहे अजीब वाले साहब खां वठी, मां कुझु बि न वठंदुमि न बिला वजह बि ग्लासिस वठंदुसि। ऐं हू घर में एतिरा आहिनि, हाणे मुंहिंजो नंढड़ो आहे उहो तोड़े छॾींदो पप्पा, हाणे त घणा तोड़े पियो, मां वठी पियो चयो, पर ही बिला वजह बि वठंदो आहे, मूंखे अलाए छो लाइक। अच्छा विच सेलिब्रिटी annoys you most? मैम मां इन बारे में छा चवां, जंहिंखे मतलब कोई भी जेको हुजे त तव्हांजी दिलि चवंदे की बस खणी ॿाहिरि फिटी कयां भञी छॾियांसि। बेरोज़ सब्ज़वारी। हा इज़ नॉट अ गुड पर्सन। तमामु बहितरीन एक्टर आहिनि, तमामु बहितरीन एक्टर आहिनि, इंसान सुठा न आहिनि। हलो ओके मां तव्हांखे चयो सच ॻाल्हाईंदुमि। ओके हू गिव्स यू टॉर्चर? टॉर्चर केरु ॾींदो आहे तव्हांखे? हाणे इनखे कैटेगराइज़ कंदव या वर्ल्ड वाइड आहे इहो? न न हिकिड़ो ई कोई ॿुधायो, कोई ज़िंदगी में हिकिड़ो अहिड़ो इंसानु हूंदो आहे न जेको तव्हांखे एॾा टॉर्चर्स ॾींदो आहे जो तव्हां मतिलबु। मैम इंसान त न चवंदो, अमल मोहबत ॾाढो टॉर्चर कंदी आहे। न हा मैम तजुर्बा आहिनि मुख़्तलिफ़, तव्हांजा न हूंदा। तव्हां मुख़्तलिफ़ तजुर्बा छो कया आहिनि? तव्हांखे कंहिं चयो त तव्हां मां मोहबत में मुख़्तलिफ़ तजुर्बे जी ॻाल्हि नथी कयां, मां पंहिंजे तजुर्बे जी ॻाल्हि कयां। तव्हांजा तजुर्बो कयो आहे या उन ते अमल कयो आहे त तव्हांजी ज़िंदगी टॉर्चर्स में न हुजे हा? मां पंहिंजो हिकिड़ो तजुर्बो आहे, मां चवां माण्हुनि जा मुख़्तलिफ़, तव्हांजो अलॻि तजुर्बो हूंदो, हुननि जो अलॻि तजुर्बो हूंदो, डायरेक्टर जो, सभिनी जेतिरा माण्हू आहिनि दुनिया में। एनडी शर्मा तव्हां बि मोहबत कई आहे छा? त मुख़्तलिफ़ हर कंहिंजो तजुर्बा मुंहिंजो ई आहे, तव्हांजो अलाए छा आहे। अच्छा अच्छा अगरि तव्हां घर में कॾहिं बि कोई पेट पालियो हुजे या पालियो आहे ऐं जेकॾहिं उहो ॻाल्हाईंदो हुजे हा त तव्हांजे लाइ छा कॉमेंट करे हा? उहो त पेट खे ख़बर हुजणु खपे। वरी बि मतिलबु जेको जानवर पालींदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे न त मुंहिंजो जानवर मूंसां केतिरो प्यारु करे थो या केतिरी नफ़रत करे थो, त मुंहिंजे लाइ जेकॾहिं उहो ॻाल्हाए सघे त मुंहिंजे लाइ कहिड़ो कॉमेंट? अच्छा ऑनेस्टली पेट जो को शौक़ु अहिड़ो ख़ासि आहे कोन, बाक़ी मां इहे डॉग्स वग़ैरह इन्हनि खां थोरो परे भॼंदो आहियां। नौसत वारो सीन आहे घर में, फ़रिश्ता ऐं जेतिरी थोरी घणी उहो ई असांजो अहिड़ो कमु आहे, उन खां पोइ थोरी घणी इबादत थींदी हूंदी त उनजी असां न थींदी। अदरवाइज़ हा आई थिंक ॿिली कैट हुजे हा, ऐं उहा ॻाल्हाईंदी न आहे। न न ॻाल्हाए हा, हिते ॻाल्हि आहे त ॻाल्हाए हा त तव्हांजे लाइ छा चवियां? ॻाल्हाए हा त बसि नालो बि वठी छॾियां काफ़ी हुयो। छा चवियां? मतिलबु तव्हां मतिलबु ही अली स्टोन आहे या अली हेड़ो आहे, अली मूंखे मानी न ॾींदो आहे, अली मूंखे तंग कंदो आहे? हा हू ज़रूरु, हू हिकिड़ी हू लाज़िम चयां त हुनजो हिकिड़ो वर्ड हुजणु खपे, यार 4-6 कलाक खपे त मानी ॾे। छो इंसान बिज़ी हूंदो आहे, विसरी ईंदो आहे, पोइ ॾाढी नाइंसाफ़ी थी वेंदी आहे। तव्हांजी लाइफ जी फर्स्ट जॉब कहिड़ी? लाइफ जी फर्स्ट जॉब असल में मां जॉब्स कयूं आहिनि, जॉब्स त न चवंदुमि, टोटल जेके कमु कया आहिनि मां कोई 30 खां 40 कमु करे चुको आहियां हिन उमिरि में। मुंहिंजी लाइफ जी फर्स्ट जॉब मां आई थिंक हिकिड़ी ट्रैवल एजेंसी में कमु कंदो हुयुमि, स्पॉट बॉय चई छॾियो, पियोन चई छॾियो, छो जो हुन वक़्तु 8th स्टैंडर्ड में हुयुमि। वालिद साहब चयो ॾाढो शरारती आहे, किथे न किथे हणी छॾियोसि पेपर वर्क जे लाइ। सही ज़बरदस्त। कॉल वठंदासीं, कॉल खां पोइ कंटिन्यू कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। वालेकुम अस्सलाम जी, केरु पियो ॻाल्हाए भाउ? अदी फ़हीम अली पियो ॻाल्हायां राम कोटिया खां। जी जी भाउ छा चवणु चाहींदव? अदी तव्हांजी प्रोग्राम तव्हां ॾाढो सुठो पियो हले, असां तव्हांजो लाइव प्रोग्राम ॾिसूं पिया रोज़ाना, ऐं कॉल ट्राई कंदो आहियां, मुंहिंजी कॉल अॼु ई लॻी आहे। अरे तव्हांखे वेलकम था कयूं रंगन भरी शाम में, ऐं बसि ईअं ट्राई कंदा रहो। जी तव्हां सां पहिरियां बि ॻाल्हायो, तकरीबन इलाही मां तव्हांजे रेगुलर कॉलर बि हुयुसि, उन खां पोइ वरी अॼु मां एतिरनि ॾींहंनि खां अॼु कॉल लॻी आहे मुंहिंजी। हलो बसि ईअं ट्राई कंदा रहो, तव्हांजो लक जॾहिं बि इंशाल्लाह बूस्टअप कंदो तव्हांखे कॉल मिली वेंदी। जी 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 बिल्कुलु, मां एतिरनि ॾींहं खां कोटिया खां कॉल ट्राई करे करे थकी मुंहिंजी कॉल ट्राई लॻी आहे। जी जी भाउ ॿियो कुझु चवणु चाहींदव? तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। अच्छा हाणे थोरो सा क्विक जवाबु ॾियूं। जी तव्हांजो लास्ट कहिड़ो हुयो, मतिलबु डेस्टिनेशन वेकेशंस जो जिते तव्हां विया हुया?
ख़ैर मां तव्हांखे सभई जवाब तव्हां चयो यार एक्टर छो आहे त आम माण्हू हुजणु खपे बिल्कुलु ई लाइक आम ई आहियूं ख़ैर मैम घुमण फिरण सां टूरिज़म सां बि कोई एतिरो कुझु ख़ासि न आहे लास्ट अगरि मां वियो हूंदुमि त पंहिंजे सिटी दादू वियो हू वॉज योर हीरो मतलब अॼु बि या पास्ट में कंहिंखां तव्हां इंस्पायर थिया हुजो ऐं तव्हां चवंदा हुजो ही मां आइडियल या मतिलबु मां हिन खां ॾाढो इंस्पायर आहियां फस्ट ऑफ ऑल हूअं त तव्हांजा वालदेन ई हूंदा आहिनि ज़ाहिर सी ॻाल्हि आहिनि बि हिकिड़ी ॿी अहिड़ी शख़्सियत आहे हिन दुनिया में अलाह हुनखे वॾी ज़िंदगी ॾे उहे बि सम्झो वालदेन आहिनि अगरि थोरो घणो मूंखे इंसानियत जो जेतिरो बि मामूली सबक़ु हूंदो आहे कंहिंसां भलाई करण जो कंहिंसां बुराई न करण जो त महमूद हबीबुल्ला काज़ी साहिबु आहिनि एडवोकेट सुप्रीम कोर्ट ही इज़ लाइक माई फादर माना हुनजी सॼी फैमिली जीअं सॻी औलाद वांगुरु हूंदी आहे त हू तमामु बहितरीनु इंसान आहिनि हिन दौर में फ़रिश्ता सिर्फ़ु इंसान आहिनि त उहे हीरो आहिनि ऐं तव्हांजो कोई फेवरेट सब्जेक्ट हुयो स्कूल में हा मुंहिंजो फेवरेट सब्जेक्ट उर्दू हुयो बेसिकली अच्छा हा छो मूं शाइरी वग़ैरह हिननि सां रिलेट रहियुमि त उर्दू शोएब सुन रहे सुन रहे हैं। हाणे शेर ॿुधायो तव्हां छो चयो अच्छी उर्दू होश बैठाई पोइट्री आहे वैसे जानती हैं उर्दू पोइट्री तव्हां छो चयो तव्हां पंहिंजो पाण खे पाण त फसायो हा मां तव्हांखे शेर ॿुधायां रिसेंट हिकिड़ी गज़ल आहे आई थिंक उहा ई ॿुधाए छॾियां कुझु बि ॿुधायो पर ॿुधायो मां पंहिंजी ॿुधाए छॾियां चोरी खां बहितर आहे ऐं चवंदो चोरी हिकु मिनट से मूंखे ॾींदो हा रिसेंट पई आहे हिते हमें तो एक ही शेर आता है तकदीर बनाने वाले तूने कमी न की तकदीर बनाने वाले तूने कमी न की अब किसको क्या मिला ये मुकद्दर की बात है ॾिसां जेतिरी यादि आहे लिखी भी रिसेंट पई बारिश आकर चली गई तो बारिश आकर चली गई तो आग लगाकर चली गई तो मिलने के मौसम को जाना हिजर बताकर चली गई तो और रखता हूँ तस्वीरें सैयद नक्श मिटाकर चली गई तो वाह बस टे अशार हुआ जेके इतना चंदस बारिश आता है तो पानी आता ज़्यादा है और बहुत ज्यादा आता है अच्छा तव्हां मतलब कहिड़े टाइप जो म्यूज़िक ॿुधणु पसंदि कंदा आहियो सॉफ्ट क्लासिक गज़ल मूंखे ई बिल्कुलु न्यू जनरेशन वारो म्यूज़िक सम्झ में न ईंदो आहे एॾो ज़्यादा वाइल्ड इन टाइप तव्हां जो छा बोल। मतलब मुंहिंजे दौर जे तव्हां ज़माने चई था में सघो छा? तव्हां चई था सघो यू आर माशाल्लाह यंग न, न, ऐं मतलब एतिरी एज बि न आहे त असल में- तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी करे मूंखे हीअं थो ॾिसो, लॻे उन- त मां जेको आहे मुंहिंजे दड़े जो कोई उन जो- ज़माने जो कोई मतलब उनजो रीज़न बि आहे ॾिसो तव्हां पंहिंजी नेचर सां उहो रिलेट छा पियो करे असल में इहे जेके ओल्ड वर्जन्स हुया जीअं रफ़ी साहब किशोर साहब या पंहिंजे हेॾे उस्ताद यूसुफ वग़ैरह इहे जेतिरा नाला हुया उन वक़्तु सभिनि मां बहितरीनु शइ हूंदी सिलेक्शन पोइट्री जी सिलेक्शन बहितरीनु हाणे हिकिड़ो रीसेंट गानो मुंहिंजी कुझु दोस्त ॿुधंदा हुया ब्रेकअप सॉन्ग त मूंखे यार मां चयो क्या मक़सदु मेरे सैया जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया हाणे ब्रेकअप ते बि हैप्पी आहिनि उस वक़्तु उस दौर में उन वक़्त में शाइरी जी चूंड ॾाढी सुठी हूंदी हुई सही उस्ताद बुखारी शेख हयात साहब तबस्सुम साहब हुन तरफ़ इहे माण्हू त जेके ओल्ड क्लासिकल सॉन्ग्स आहिनि न हिकु त उहे छा नालो आहे हमेशह जे लाइ रहंदा मुंहिंजा सर चवंदा हुया त इहे जो 80s 70s के गाने न जब जब रहती दुनिया तक कोई जवान हो गए जवान हो जाएंगे और ऐसा ही होता है लाइक किशोर के कुमार सानू के जब गाने जब आप कोई नया बंदा यंगस्टर होता है इस तरफ जाता है तो वो अताउल्ला सुनता है किशोर सुनता है वो अरिजीत नहीं सुनता हाणे तव्हांखे फौरन जवाब जी, जी, ॾियणा जी, आहिनि जी, जी। ठीकु आहे वर्क और प्ले वर्क और प्ले 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 लाइक गेम्स वगैरह अच्छा प्ले लाइक मैं समझा प्ले नहीं वो वाला Work, वर्क लव और फ्रेंडशिप फ्रेंडशिप अच्छा मनी और हैप्पीनेस हैप्पीनेस हालांकि वो मनी से ही आती है मनी लेकिन can't buy हाँ, नहीं लेकिन anything. ऐसा लाजिम नहीं है ये लाजिम ना है सॉरी कैट्स और डॉग्स कैट्स और डॉग्स कैट्स समर और विंटर विंटर अच्छा तव्हां कोई बि सीज़न ॾिसंदा आहियो त हिकिड़ी राति में ई सॼो सीज़न कंप्लीट कंदा आहियो और तव्हां डे बाय डे मतलब वन बाय वन करे हिकिड़ी मां अर्तुरुल सीरीज़ ॾिठी ऐं मां सुबुह जो शुरू कंदुमि कॾहिं लॻंदो उन ॾाकण तां सीढ़ी तां किरी पवंदुसि उहो क्रेज़ हुयो अर्तुरुल जो रमज़ान में 4-5 ॾींहंनि में सीरीज़ 500 एपिसोड 2020 में मां तव्हांखे ॿुधायां थी 2020 ग्रेट में एक्टर आहिनि मां इहा सीरीज़ स्टार्ट कई ऐं सॼो रमज़ान मां निंड न कई
मां आराम न कयो तो भला सही न चवणु खपे इहा शायदि मां उन टाइम उन ॾींहंनि में मूंखे एॾो क्रेज़ थी वियो हुयो जो मां नमाज़ पढ़ी मां रोज़ो रखी करे मां रुगो अर्थरुल वेठी ॾिसंदी हुअसि ऐं वाकई हक़ीक़त आहे ही इज़ द ग्रेटेस्ट एक्टर और स्टार ऑफ द वर्ल्ड राइट नाउ मक़सद 500 एपिसोड में बीइंग एन एक्टर या 500 एपिसोड में वो डिसबैलेंस ना थियो न हिकिड़ो सिंगल आई जेस्चर आहे न उहो बि एक्स्ट्रा न आहे ओवर न आहे त लाइक पर मां तव्हां व्यूअर्स तव्हांखे बि इहो चवणु चाहींदसि त लाइफ में हिकिड़ो दफ़ो अर्थरुल गाज़ी सीरीज़ ज़रूरु ॾिसजो उस्मान उनजो सेकेंड जेको आहे पार्ट आहे उहो तव्हां ॾिसो या न ॾिसो बट अर्थरुल गाज़ी जा जेके बि 5 सीज़न्स आहिनि ज़रूरु ॾिसजो ऐं तव्हांखे इलाही कुझु सिखण लाइ मिलंदो उन में हज़रत अली जे हवाले सां बि ॻाल्हि कई वई आहे हज़रत अली जे तलवार ज़ुल्फ़िकार जे हवाले सां बि ॻाल्हि कई वई आहे उन में असांजे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां बि इलाही तबसरा कया विया आहिनि इलाही ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि इलाही क़सीदा ॿुधाया विया आहिनि इलाही नॉलेज आहे उन में इवन मैम जॾहिं हुन ते रसूल पाक जो नालो ईंदो उहो सीने ते हथ रखंदा आहिनि सभु ऐं एंगन अल्तान कमाल कमाल ज़बरदस्त त तव्हांजो जेको रम्स मूवी जेका तव्हांजी प्रोडक्शन जी कॉकटेल जी अची रही आहे त उनजे एडिटर जे हवाले सां तव्हां असांखे जी हा मां लाज़िम आहे इहो इन करे क्रेडिट आहे ऐं क्रेडिट गोस टू विच वन हैव असांजो एडिटर आहे ज़ीशान अली जोखियो असांजो पंहिंजो सिंधी आहे KTN तां वधीक हुन कमु कयो अॼुकल्ह बिग बैंग प्रोडक्शन आहे फाद मुस्तफ़ा जी उन जा आई थिंक 90% सभु कमु हू कंदो आहे ऐं तव्हां यकीन कयो ज़ीशान जंहिं दौर में असां वटि सिस्टम अपग्रेड न हुया हुन दौर बि ज़ाहिर सी ॻाल्हि 10-12 साल ज़ीशान जो कमु मूंखे एॾो वणंदो हुयो मां हुनखे चयो बि आहे ऐं परपट बि चवंदो आहियां हू वाहिद असांजी सिंधी मीडिया में एडिटर हुयो जेको हिकिड़े सादा लोअर क़िस्म जे सिस्टम ते बैकग्राउंड जे जेको ग्रेड कढंदो हुयो न कलर कढंदो हुयो उहे चङा भला एडिटर उर्दू में बि न कढी सघंदा आहिनि हिकिड़े मामूली या आम PC ते त हुनखे बैकग्राउंड ताईं ग्रेडिंग ते कमाल हासिलु आहे त मां हुनखे अप्रोच कयो पर्सनली मां चयो यार ज़ीशान यार मां चयो तोखे करिणो आहे अच्छा ऑनेस्टली तो मूंखे इहा ख़बर न हुई बिग बैंग ते आहे मां त हुनखे सिंधी मीडिया जे हवाले सां ज़हन में रखे वठुमि त मां चयो यार ज़ीशान कॾहिं खां वरी वक़्तु आयो पाण एज़ डायरेक्टर त ज़ीशान ॾाढो सुठो इंसान बि आहे ॾाढो सुठो कमु बि करे पियो म्यूज़िक बि सलमान अली आहिनि जेके तव्हांजे यार वाए जियो MTV जे जेतिरा हुन जा कनि पिया ॻाल्हि निकिती आहे त असांजो DOP आसिम अली कमाल जो DOP आहे ॾाढी सुठी लाइट आहे ऐं सलीम मेरा आहे माशाल्लाह माशाल्लाह थैंक यू सो मच अली तव्हां सां कचहरी करे तमामु घणो मज़ो आयो इंशाल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं कोई मैसेज ॾियणु चाहींदो मैसेज बिल्कुलु मैसेज छा ॾियणु चाहींदुमि मोहबत कयो भाईचारे सां रहो पंहिंजो जेको जेको तव्हां में टैलेंट आहे न उनखे खणी ॿाहिरि निकिरी अचो ऐं उनजे लाइ स्ट्रगल कयो सर्वाइव कयो लेट या सवेर अलाह साईं चांस ॾींदो अलाह साईं जी उन में नाइंसाफ़ी न आहे अच्छा हिकिड़ी ॻाल्हि आई थिंक हिन प्लेटफॉर्म ते करणु न खपे अॼुकल्ह ही असांजो हिकिड़ो फ़साद वारो सीन हलियो आहे सिंधी पठाण जो त को जहिड़ो न आहे पर इन ते मां अमल कयो आहे मे बी पॉसिबली सुठो आहे या ग़लति आहे मां कम अज़ कम अॼु खां वठी उन्हनि जे होटल्स ते खाइण पीअण बंदि करे छॾियो आहे त मुंहिंजी इहा तव्हांजी ॻाल्हि ग़लति आहे मां हिन ॻाल्हि खे एग्री न कंदमि असां सभु हिकु आहियूं चाहे सिंधी हुजूं पठाण हुजूं पंजाबी हुजूं इन ॻाल्हि ते मां तव्हां सां एग्री न कंदसि असां सभु हिकु आहियूं ऐं असां सभई हिकु थी ही रहंदासीं इंशाल्लाह थैंक यू सो मच शोभी भाई और आपसे गाना ज़रूर सुनेंगे जाते जाते इंशाल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ ओ लगी तुमसे मन की लगन लगन लगी तुमसे मन की लगन लगन लगी तुमसे मन की लगन लगन लगी तुमसे मन की लगन कैसे बताएं तुम्हें और किस तरह ये कितना तुम्हें हम चाहते हैं साया भी तेरा दिखे तो पास जाके उसमें सिमट हम जाते हैं रास्ता तुम ही हो रहनुमा तुम ही हो
जिसकी ख्वाहिश है हमको वो पनाह तुम ही हो बेशुमार तुम ही हो मुझ में हाँ तुम ही हो बाखुदा तुम ही हो हर जगह तुम ही हो। हाँ मैं देखूं जहाँ जब उस जगह तुम ही हो। ये जहाँ तुम ही हो वो जहाँ तुम ही हो। इस ज़मीं से फलक के दरमियाँ तुम ही हो बेशुमार तुम ही हो मुझ में हाँ तुम ही